अस्सलाम वालेकुम रंगन भरी शाम में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? उमेद कयूं था त ठीकु हूंदो ऐं हमेशह वांगुरु अॼु बसि इहा दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, सदाईं गुलनि जा महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। ऐं तव्हां सोचींदा हूंदो त अज़रा जेको आहे मास्क छो पातल हुयो, वरी ईअं मास्क लाहे छॾियो। त मां ॿुधाए ॾियां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोविड त हले पियो, त कोविड जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां मास्क जेको आहे उहो वेयर कयो। ऐं जेकॾहिं मास्क एक्सपेंसिव पवंदा आहिनि न, असांखे रोज़ असां मास्क वठूं, रोज़ मास्क वठूं, 10-20 रुपया हिकिड़ो मास्क मिलंदो आहे। त जेका ड्रेस तव्हां ठहिरायो था उन मां अगरि तव्हां ही मास्क ठहिराए छॾींदव त वधीक सुठो थींदो ऐं तव्हांजो जेको आहे मास्क रोज़ रोज़ वठण जो जेको झंझट आहे उहो बि ख़तमु थी वेंदो। ऐं ही मास्क जेको आहे वॉशेबल आहे त असां हिनखे वॉश बि करे सघूं था ऐं वरी पोइ असां हिनखे वराए वेयर बि करे सघूं था। सो ही जेको मास्क आहे ऐं ही जेका ड्रेस आहे इहा मूं अॼु जंहिं ब्रांड जी पाती आहे उहा आहे पॉपुलर इंडस्ट्रीज़ वारनि जी, जिन जो पॉपुलर जूस बि तव्हां पीअंदा आहियो ॾाढा मज़ा वठी करे। असां उन्हनि जी ड्रेस वेयर कई आहे पॉपुलर इंडस्ट्रीज़ वारनि जो जेको आहे माशाल्लाह सां खोड़ सारियूं मिल्स आहिनि जंहिंमें फैब्रिक बि आहे, जंहिंमें जूस बि आहे, जंहिंमें फूड्स बि आहिनि, खोड़ सारियूं आहिनि। ऐं त अॼु मां उन्हनि जो ई ड्रेस वेयर कयो आहे पॉपुलर स्टाइल। हिननि जो ऑनलाइन बि कमु आहे, ऑनलाइन बि तव्हां बुकिंग कराए सघो था ऐं जेका बि ड्रेस आहे उन्हनि सां गॾु हिननि मास्क ठाहियो आहे। ऐं मास्क वारी ॻाल्हि मूंखे ॾाढी सुठी लॻी त वाक़ई में असांखे हूअं एक्सपेंसिव पवंदा आहिनि मास्क, त असां रोज़ मास्क वठूं, वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा 8 कलाकनि खां पोइ यूज़ करण खां पोइ असांखे उहो डस्टबिन में उछलाइणो पवंदो आहे। त हिन खे उछलाइण जी का बि ज़रूरत कोन्हे, हिन खे यूज़ करण खां पोइ असां वरी वॉश करे धोई करे साफ़ करे वरी असां पंहिंजो यूज़ करे सघूं था। त जेका ड्रेस तव्हां वेयर कयो त उन सां गॾु तव्हां अगरि अहिड़ो मास्क ठहिराए छॾियो या जेके पाण सिलाई कंदियूं आहिनि भेणियूं या ॿाहिरि पाण अगरि ठाहियो त वधीक सुठो आहे। ऐं हिननि हिकिड़े क़िस्म जो आइडिया बि ॾिनो आहे ऐं सहूलियत बि आहे त पॉपुलर वारनि ॾिसो केॾी मतिलबु सियाणप जी ॻाल्हि कई आहे ऐं इंटेलिजेंट लॻनि था। ज़ाहिर ॻाल्हि आहे एतिरी मिल्स आहिनि त इहो त इंटेलिजेंट माण्हू जो कमु आहे। सो बहरहाल इहा बि हिकिड़ी ट्रिक आहे ऐं इन मां घणे खां घणो फ़ाइदो वठणु घुरिजे। अच्छा, मास्क असां जॾहिं पंहिंजी ड्रेस ते वेयर करे वेंदासीं न त मतिलबु सुठो बि लॻंदो, ईअं न लॻंदो हालांकि असांखे ख़बर न आहे कहिड़े कहिड़े कलर जी असां ड्रेसिस वेयर कंदा आहियूं ऐं मास्क असांखे इहो हिकिड़ो ई लॻल हूंदो आहे त पोइ कॾहिं कॾहिं अजीब लॻंदो आहे त माना मास्क लॻंदो आहे परे खां त अजीब आहे। अगरि असां पंहिंजी ड्रेस जहिड़ो मास्क पाईंदासीं त सुठो ई लॻंदो आहे। मां थोरी देरि पहिरीं ॾिसां पई शीशे में पाए करे मां ॾिठो त इलाही सुठो पियो लॻे, त मां चयो भला इंट्रो में आऊं पायां ऐं पोइ तव्हांखे ॿुधायां त मास्क छो पातो। ऐं कोविड खे जेके माण्हू अवॉइड कनि था त कोविड न आहे, हीअं न आहे, हूअं न आहे, ईअं बि न आहे। ऐं पंहिंजी जाइ ते वायरस मौजूदु आहे अञा। पहिरियां उनजी जेका सतह हुई उहा मथे हुई, हाणे उनजी थोरी शिदत घटि आहे, पर इन जो मतिलबु इहो न आहे त उहो बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे। ऐं पहिरियां त सिर्फ़ु ॿुधंदा हुआसीं न, हाणे त असां पंहिंजे जेके बि थोरा घणा क़रीबी आहिनि उन्हनि खे ॾिठोसीं। पंहिंजे ऑफ़िस में काफ़ी असांजा अहिड़ा केसिस थिया जिन खे थियो, माशाल्लाह सां हाणे सही थी विया आहिनि, पर जेको आहे अवॉइड कयो। छो जो चवंदा आहिनि त इलाज खां बहितर एहतियात आहे ऐं जॾहिं असां एहतियात कंदा आहियूं त असांखे पोइ इलाज जी ज़रूरत नाहे पवंदी। सो बहरहाल प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे ऐं पॉपुलर स्टाइल पॉपुलर इंडस्ट्रीज़ वारनि जी तव्हां ही मुंहिंजे जेको आहे थोरी देरि खां पोइ बैकग्राउंड में बि ॾिसंदव त जेको आहे पेनाफ्लेक्स असां लॻाया आहिनि ऐं जिन जी ड्रेस मां वेयर कई आहे पॉपुलर इंडस्ट्रीज़। तव्हां ॾिसी सघो था स्क्रीन ते खोड़ सारियूं वैरायटियूं आहिनि हिननि वटि ऐं हिननि जो कपिड़ो जेको आहे कपिड़े जी क्वालिटी हमेशह ॾिसी करे क्वालिटी वठंदा आहियो न तव्हां। छो जो डिज़ाइन त चलो हिक खां हिकु हूंदियूं आहिनि, नज़र बि ईंदियूं आहिनि बाज़ारि में वञ त, पर हमेशह माण्हू कपिड़े जी जेका क्वालिटी आहे उहा ॾिसी करे पोइ वेयर कंदो आहे ऐं पोइ वठंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरो कपिड़ो हले बि न, ईअं हिकिड़ो दफ़ो पाइण खां पोइ उहो कपिड़ो ख़राबु थी वञे। त हिननि जी मतिलबु गारंटी आहे ऐं हिननि खां पुछंदासीं बि, अॼु असां महिमान बि गॾु हूंदा, उन्हनि खां खोड़ सारा सवाल पुछंदासीं हिननि जी फैब्रिक जे हवाले सां, कपिड़े जी क्वालिटी जे हवाले सां, डिज़ाइनिंग जे हवाले सां। त जेको आहे हीअ जेका ॻाल्हि कनि था, हाणे हिननि छा छा चयो आहे इहो मां फ़िलहालु नथी मतिलबु ॿुधायां मैंशन कयां। जॾहिं असां वटि गेस्ट मौजूदु हूंदा, महिमान गॾु हूंदासीं असां उन्हनि खां इहो सवाल कंदासीं त जेको जेको तव्हां पंहिंजी लोन जे बारे में ॿुधायो था पॉपुलर लोन जे बारे में, त उहा वाक़ई में उन में उहे सभु शयूं आहिनि ऐं कीअं ख़बर पए त उहे आहिनि ऐं जे रीज़नेबल प्राइज़िस आहिनि, हर कोई वठी सघे थो या नथो वठी सघे, खोड़ सारी कचहरी थींदी, खोड़ सारा सवाल थींदा ऐं तव्हांखे अॼु मज़ो बि ईंदो इलाही। छो जो कंहिं बि कपिड़े जे हवाले सां अगरि असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त हिन जी क्वालिटी सुठी आहे त सभु को चाहींदो आहे त असां उहा ई वेयर कयूं या उहा ई वठूं, उहा ई पायूं। ऐं जॾहिं असांजी प्राइज़ रीज़नेबल हूंदी आहे
पोइ त मज़ो अची वेंदो आहे। बहरहाल प्रोग्राम स्टार्ट थी चुका त ज़ाहिरी ॻाल्हि आहे को न को सुवाल बि हूंदो अॼु असां वटि ॾाढो सुठो ऐं इंट्रस्टिंग सुवाल आहे। ऐं सुवाल असांजो इहो हूंदो, टॉपिक अॼु जो असांजो इहो हूंदो त पाकिस्तान जी सभ खां वॾी में वॾी ढंढ, सभ खां वॾी ढंढ कहिड़ी आहे। हाणे ॾिसंदासीं त असांजा कॉलर जेके आहिनि उहे माशाअल्लाह सां इंटेलिजेंट आहिनि, होशियार आहिनि। हाणे ॿुधाईंदा त कहिड़ी आहे ऐं किथे आहे, कहिड़े शहर में आहे उहा सभ खां वॾी, पाकिस्तान जी सभ खां वॾी जेका ढंढ आहे उहा किथे आहे ऐं कहिड़े शहर में आहे ऐं उनजो नालो छा आहे। पाकिस्तान की सबसे बड़ी झील कहाँ पर है, किस शहर में है और उसका नाम क्या है। तो उर्दू में ॿुधायां, छो जो असांजा उर्दू वारा कॉलर्स जेके आहिनि उहे बि आहिनि ऐं जेके असांजो प्रोग्राम ॾिसंदा बि आहिनि, सम्झंदा बि आहिनि ऐं सिंधी ॿोली सां इलाही प्यार कंदा आहिनि। स्पेशली उर्दू कॉलर्स लाइ मां इहो चवंदसि त कंहिंखे अगरि सिंधी ॻाल्हाइणु न ईंदी आहे बल्कि बसि सम्झ में ईंदी आहे त बि हू उन्हनि जो इहो प्यार हूंदो आहे त हू टाइम कढी करे कॉल मिलाईंदा आहिनि ऐं कॉल मिली वेंदी आहे त हू कॉल ते ॻाल्हाए वठंदा आहिनि। ऐं जॾहिं बि कॉल मिलाए बराए महिरबानी वरी प्रोग्राम जे स्टार्ट में ई चवंदसि त टीवी जो वॉल्यूम पंहिंजो ऑफ रखंदा कयो, म्यूट रखंदा कयो, या वरी कोसो दूर टीवी खां वञी करे पोइ जेको आहे कॉल कंदा कयो, या कंहिं हिकिड़े अहिड़े रूम ताईं महदूद थी वेंदा कयो जिथे तव्हांजी टीवी जो वॉल्यूम असां ताईं न पहुची सघे। छो जो जॾहिं बि तव्हांजी टीवी जो वॉल्यूम ऑन हूंदो आहे त ख़बर पइजी वेंदी आहे ऑटोमेटिक जेको आहे कम्युनिकेशन नाहे थी सघंदी। सो बहरहाल प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे। टॉपिक अॼु असांजो इहो ई आहे त पाकिस्तान जी सभ खां वॾी में वॾी जेका ढंढ आहे उहा कहिड़ी आहे, पाकिस्तान की सबसे बड़ी जो झील है वो कौन सी है। त तव्हांखे ॿुधाइणो आहे त पाकिस्तान जी सभ खां वॾी जेका ढंढ आहे उहा कहिड़ी आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि कपिड़नि जे बारे में त मां तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त पॉपुलर इंडस्ट्रीज़ वारनि जा कपिड़ा वेयर कया आहिनि, पॉपुलर स्टाइल ऐं ऑनलाइन बि हिन जो कमु आहे। सभु कुझु पुछंदासीं, जितां खोड़ सारा सवाल तव्हांजे ज़हन में अचनि तव्हां बि पुछी सघो था। कहिड़ा कहिड़ा सवाल छोकिरियुनि जे हवाले सां त मां इहो चवंदसि त छोकिरियूं सिर्फ़ु फैब्रिक जे पोयां दीवानी हूंदियूं न, का सुठी मिली वञे त पोइ बसि उन जा ई कपिड़ा वेयर कंदा आहियूं असां। त जेको जेको हिननि पंहिंजे कपिड़नि जे बारे में ॿुधायो आहे त उहो असां खां पुछंदासीं। ऐं पॉपुलर इंडस्ट्रीज़ वारा उहे ई आहिनि जिन जो पॉपुलर जूस पीअंदा आहियो तव्हां, ॾाढो मज़ो वठी करे फ्रूट खाईंदा आहियो। मक़सदु खोड़ सारी मिल्स आहिनि माशाअल्लाह हिननि वटि, पुछंदासीं इन्हनि जी कामयाबी जो राज़ ऐं महिनतुनि, छो जो ज़ाहिरी ॻाल्हि का बि शइ असांखे स्ट्रगल ऐं महिनत खां सवाइ हासिलु नाहे थींदी। सो हिननि एतिरी कामयाबी हासिलु कई आहे माशाअल्लाह सां त कीअं पहुता आहिनि। ऐं हाणे फैब्रिक जे हवाले सां बि पुछंदासीं त फैब्रिक खां पोइ एतिरियूं सारियूं मिल्स, वरी फैब्रिक, इहे नवां नवां जेके आइडियाज़ हिननि जे दिमाग़ में कीअं था अचनि, केरु थो ॾिए। ऐं ख़बर अथव कंहिं बि इंडस्ट्रियल माण्हू सां जॾहिं बि ॻाल्हाइबो आहे न त उन मां खोड़ सारियूं शयूं माण्हू सिखंदो बि आहे, सिखी बि वठंदो आहे, छो जो उन्हनि खे बिज़नेस करण जो ख़बर हूंदी आहे तरीक़ेकार त कीअं हुजे। सो बहरहाल कॉल जे हवाले सां मां इहो चवंदसि त कॉल कयो त पंहिंजो टीवी जो वॉल्यूम म्यूट करे छॾींदा कयो, बंदि करे छॾींदा कयो, या वरी ऑफ करे छॾींदा कयो। छो जो जॾहिं बि तव्हां कॉल कंदा आहियो त सिग्नल्स जो प्रॉब्लम थी वेंदो आहे अगरि टीवी जो वॉल्यूम ऑन हूंदो आहे। ऐं तव्हां हमेशह पंहिंजो आवाज़ ॿुधण जे चकर में कॉल जेका आहे उहा डिस्कनेक्ट थी वेंदी आहे। सो फैब्रिक तव्हां स्क्रीन ते ॾिसो पिया ऐं तमामु सुठियूं सुठियूं डिज़ाइनियूं आहिनि हिन में। ऐं हाणे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे बाक़ी हिकिड़ो महीनो आहे सियारे जो, उन खां पोइ वरी उहे ई गर्मियूं अची वेंदियूं त गर्मियुनि में वरी असांखे उहा ई असांजी प्यारी प्यारी लॉन जेका आहे उहा यादि अची वेंदी आहे। गरम कपिड़ा असां जेके आहिनि उहे रखे छॾींदा आहियूं, बंदि करे छॾींदा आहियूं, असांखे जा कम जा न हूंदा आहिनि। पर लॉन जेका आहे उन में वरी हिकिड़ी क्वालिटी बि हूंदी आहे त लॉन तव्हां ऊन्हारे में ऐं सियारे में ॿिन्ही में पाए सघो था। सियारे में असां वेयर करे असां मथां कोट पाए छॾींदा आहियूं, ईअं थी सघे थो, पर ऊन्हारे में असां गरम कपिड़ा पाए नथा सघूं। ऐं गरम कपिड़नि जी सिर्फ़ु इहा ख़ुशूसियात हूंदी आहे त उहो सिर्फ़ु असांखे सर्दी में ई कमु ईंदा आहिनि। पर जेके ऊन्हारे जा कपिड़ा आहिनि उहे असांखे सर्दियुनि में बि कमु अची वेंदा आहिनि त असां उन्हनि जे मथां का शॉल या वरी कोट वेयर करे छॾींदा आहियूं त मतिलबु उहो बैलेंस थी वेंदो आहे, असांखे सर्दी नाहे लॻंदी, सीउ नाहे लॻंदो। सो बहरहाल जेको आहे पॉपुलर इंडस्ट्रीज़ वारा अॼु असां सां गॾु हूंदा थोरी देरि खां पोइ ऐं खोड़ सारी कचहरी कंदासीं, खोड़ सारी फैब्रिक जे हवाले सां सवाल हूंदा जेके पुछंदासीं, तव्हांजे ज़हन में जेको हुजे तव्हां बि पुछी वठिजो। ऐं टॉपिक ते तव्हांखे मां ॿुधाए छॾियो, टॉपिक आहे अॼु असांजो त सभ खां वॾी पाकिस्तान जी जेका ढंढ आहे उहा कहिड़े शहर में आहे ऐं उनजो नालो छा आहे। ऐं फस्ट कॉलर जेको ॿुधाईंदो अॼु पोइ उनजो नालो लास्ट में मैंशन कयो वेंदो त फस्ट कॉलर जेको असांजो विनर थींदो आहे हमेशह कॉलर ऑफ द डे जेको आहे उनजो उनखे असां नालो ॾींदासीं। त ॾिसंदासीं फस्ट कॉल कंहिंजी ईंदी ऐं उहो केरु हूंदो जेको असांखे सवाल जो सही सही जवाबु ॿुधाए सघे ऐं पोइ आख़िर में जेको आहे विनर थी वञे। सो ॾिसंदासीं किथां ईंदी फस्ट कॉल असांजी। जल्दी जल्दी सां कॉल कयो, 4 खां 6 वॻे ताईं असां लाइव हूंदो रंगनि मेरी शाम में। ऐं जेको आहे लाइव प्रोग्राम असांजो हिन वक़्तु असां सां कॉल आहे
रफ़ीक जमाली उमरकोट खां कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जमाली न चांडियो। चांडियो, अच्छा सॉरी भा, सॉरी। ठीक है भा? ठीक मेहरबानी दी। केड़ा हाल? ठीक ठाक चंगा मला खैर? अल्लाह जो शुक्र। भा तव्हां ॿुधायो प्रोग्राम ॾिसो पिया? जी अदी ॾिसूं पिया अल्हम्दुलिल्लाह खैर खैरियत। तव्हीं ॿुधायो? अभी खुश आहियो? अवांजी टीम सॼी सभु खेल लॻो पिया। टॉपिक ॿुधो भा? जी। छा चवंदो टॉपिक ते? कहिड़े शहर में आहे, किथे आहे? अदी या ठठे ज़िले में कींजर ढंढ जे नाम सां सॾिजे थी। अच्छा, पक्का? जी पक असांखे त इहा पक। अच्छा चलो ॾिसूं था तव्हांजो सवाल सही आहे या न। अच्छा ठीकु आहे भा? ओके, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं भाउ जेको आहे असांखे जवाबु ॾींदो ठटे साइड आहे, कींजर जे नाले सां। पर कुझु चई नथी सघां सही आहे या ग़लति आहे, छो जो इहो त लास्ट में ख़बर पवंदी। भाउ जो जेको सवाल जो जवाबु आहे उहो सही हुयो या ग़लति। बहरहाल हलूं था ब्रेक जे तरफ़, ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं। वेलकम बैक। रंगन भरी शाम में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। ऐं जीअं असां पॉपुलर ड्रेसिस वारनि जी ॻाल्हि करे रहियासीं त मां तव्हांखे चयो त ब्रेक खां पोइ असां सां महिमान बि गॾु हूंदा। त असां सां गॾु आहिनि हिन वक़्तु पॉपुलर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज़ जो मैनेजिंग डायरेक्टर शहबाज़ अली मलिक साहब असां सां गॾु। असां उन्हनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मालिक जा वॾा एहसान दुआऊं। वॾी महिरबानी त असां प्रोग्राम में आयो ऐं टाइम कढी। ऐं जेको आहे तव्हांजी ड्रेसिस जे हवाले सां त खोड़ सारो मां इंट्रो में ई ॿुधाए चुकी आहियां। अञा खोड़ सारी कचहरी रहियल आहे, पर हमेशह कोई बि गेस्ट असां वटि ईंदो आहे त असां पहिरीं शुरूआत जेका आहे उहा त टॉपिक खां कंदा आहियूं, पर तव्हां खां नथा कयूं। ठीकु आहे, टॉपिक खे विच में रखंदासीं। अच्छा, पहिरियों सुवालु ईंदो छो जो कॾहिं बि असां का बि न्यू फैब्रिक मार्केट में ॾिसंदा आहियूं त जेको ॾिसंदड़ आहे, जेको वठंदड़ आहे, उनजे पहिरियां त इहो ज़हन में ईंदो आहे अगरि नओं नालो हूंदो आहे त असां ॾिसंदा आहियूं त हीउ नालो जेको आहे कीअं। हाणे जीअं तव्हांजी फैब्रिक आहे, ॿियूं अहिड़ियूं खोड़ सारियूं आहिनि जेके मशहूरु आहिनि इलाही, त तव्हां नालो ई रखियो आहे पॉपुलर, त इन जे पोयां मतिलबु छा रीज़न हो, त छा सोचे करे पॉपुलर रखियो वियो? पॉपुलर रुगो हिकिड़े फैब्रिक जो नालो न आहे। पॉपुलर इज़ अ ग्रुप। असांजी डिफरेंट कंपनीज़ आहिनि, इलाही खोड़ सारियूं फैक्ट्रियूं आहिनि ऐं डिफरेंट असां ब्रांड ठाहींदा आहियूं, जंहिंमें तव्हां ख़बर आहे पोली इज़ वन ऑफ द प्राइड ऑफ सिंध। ऐं पोली जे अलावा ॿिया बि असां जूस ठाहींदा आहियूं, मिल्क बि असां ठाहींदा आहियूं, पाणी बि अॼुकल्ह जेको आहे पाणी बि असां ठाहियूं पिया। त हुनजे अलावा असां टेक्सटाइल सेक्टर में आहियूं जेकी जंहिं ते पाण अॼु ॻाल्हाईंदासीं। त पॉपुलर ग्रुप सीमेंट बि ठाहींदो आहे, पॉपुलर ग्रुप शुगर बि ठाहींदो आहे, पॉपुलर ग्रुप छा नालो आहे माचिस बि ठाहींदो आहे, पिजारो माच इलाही मशहूरु माचिस जो नालो आहे। डिफरेंट प्रोडक्ट्स आहिनि जेके पॉपुलर ग्रुप ठाहींदो आहे। त पॉपुलर टुडे फॉर अस इट्स लाइक सरनेम, जीअं सरनेम माण्हू जो हिकिड़ो थी वेंदो आहे। इट्स बीन 75 years। मुंहिंजा ॾाॾा साईं जेको आहे पॉपुलर ग्रुप खे स्टार्ट कयोसीं ऐं आई एम द थर्ड जनरेशन। देन बाबा साईं, हाणे मुंहिंजे चाचा साईं जेका आहिनि हू चेयरमैन आहिनि एंड आई एम द मैनेजिंग डायरेक्टर ऑफ दिस ग्रुप। त खोड़ सारी शयूं ठाहींदा आहियूं। त पॉपुलर त इट्स बीन नाउ 75 years त हीउ नालो जेको हले थो अल्हम्दुलिल्लाह, ऐं पाण पॉपुलर बि आहे। उहो ई नालो जेको सोचे करे रखियो वियो, उहो नालो जेको आहे उहो पॉपुलर बि थी वियो। अच्छा, तव्हांजो त तव्हांजे ॾाॾा साईं खां वठी इहो कमु स्टार्ट आहे ऐं माशाल्लाह सां खोड़ सारो नालो कमायो आहे हिन नाले, ऐं जंहिंजो नालो ई पॉपुलर आहे। तव्हांखे जॾहिं मैनेजिंग डायरेक्टर जी सीट मिली, छा फीलिंग्स हुयूं तव्हांजी? छा फीलिंग्स हुयूं त मां इहो ज़िम्मेवारी निभाए सघंदुसि या न? आहे त ॾाढी अनफॉर्चुनेट हिस्ट्री हिन जे पोयां। त पहिरीं मुंहिंजे बाबा साईं चेयरमैन हुया ऐं मुंहिंजे चाचा साईं जेको आहे हू मैनेजिंग डायरेक्टर हुयो। पोइ ओचितो बाबा साईं जी डेथ थी वई, त हुनजे बाद नेचुरली चेयरमैन जी सीट जेकी हुई जंहिं ते वॾी रिस्पॉन्सिबिलिटी थींदी आहे ग्रुप में, त पोइ चाचा साईं खे असां जेको आहे पग पाराए हुनखे विहारियो। असां हुनखे रिक्वेस्ट कई त काइंडली तव्हां हुनखे लीड कयो, छो जो वॾो हुयो असांखे। त पोइ वरी जॾहिं हुन सीट हू वठी छॾी, हुनखे असां जेको आहे विहारे छॾियो हुन सीट ते। त पोइ मैनेजिंग डायरेक्टर बि हिकिड़ी इम्पॉर्टेंट रोल हूंदो आहे। डे टू डे जेतिरा बि अफेयर्स हूंदा आहिनि हू मैनेजिंग डायरेक्टर हुनखे ॾिसंदो आहे, ऐं आसान न हूंदी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। इट्स अ बिग जॉब टू डू, ऐं वॾी रिस्पॉन्सिबिलिटी तव्हांजे कंधे ते हूंदी आहे जेको तव्हां खणे हलंदा आहियो हुनखे। इट्स वेरी इम्पॉर्टेंट त माण्हू जेको आहे हुनखे कीअं खणे ऐं पोइ छा कमु कंदो आहे, कीअं कंदो आहे,
डायरेक्शन ते अमल कीअं कंदो आहे, छो जो इट्स अ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बेसिकली। मुंहिंजा ॿाहिरि बि सभई असां गॾु आहियूं, इट्स अ फैमिली ओन्ड बिज़नेस पॉपुलर ग्रुप। त असां सभई मिले जेको आहे मशवरो करे अल्हम्दुलिल्लाह हर शइ खे कंदा आहियूं, हर कम खे कंदा आहियूं। ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह अगरि पॉपुलर ग्रुप आहे, पॉपुलर एतिरो पॉपुलर आहे त हुन में सभिनी जी महिनत शामिल आहे। इट्स ऑलवेज अ टीम वर्क, यू नो। रुगो डायरेक्टर्स ई न, जेका पॉपुलर जे ग्रुप में कमु कंदा आहिनि माण्हू, हुननि जी वॾी माना महिनत आहे। उन्हनि वॾो पंहिंजे पाण खे सेक्रीफाइस करे जेको आहे एसि ताईं पॉपुलर खे पहुचायो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू बि हिन जे क्रेडिट में शामिल आहे। बिल्कुल। अच्छा, एतिरियूं सारियूं खोड़ सारियूं तव्हांजूं माशाल्लाह सां मिल इंडस्ट्रीज़ आहिनि जेके हलनि पियो, अलॻि अलॻि शहरनि में आहिनि या कोई हिकु शहर मख़सूस आहे? जी, पॉपुलर ग्रुप फैलियल आहे राइट फ्रॉम कराची खां वठी पेशावर ताईं, KPK ताईं। ऐं असांजी जूस फैक्ट्रियूं जेकियूं आहिनि, हिकिड़ी त पेशावर में नौशहर सां गॾु आहे, पोइ लाहौर खां वेझो आहे, पोइ मुल्तान में आहे, टंडे आदम मुंहिंजो पंहिंजो शहर, ऐं पोइ कराची में आहे। त ईअं असांजी पंज जेके आहिनि जूस फैक्ट्रियूं आहिनि। पोइ असांजी शुगर मिल आहे, उहो सरगोदा में आहे। ईअं फैलियल आहे सॼे पाकिस्तान। अच्छा, जूस थी वियो, पाणी थी वियो, फूड थी वियो, फैब्रिक थी वई, मक़सद माचिस ताईं हलिया वियासीं। कहिड़ी शइ रहियल आहे जंहिं ते तव्हां सोचो पिया त हाणे हिनखे इन कजे? असां टेक्नोलॉजी में बि आहियूं, असां इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी हर शइ में अल्हम्दुलिल्लाह आहियूं। ॾिसो, स्काई इज़ अ लिमिट, यू नो। ऐं माण्हू सोचे थो त असां हर शइ करे वञूं, त जेतिरो करे सघूं था अल्हम्दुलिल्लाह ओतिरो कयूं पिया। ऐं जंहिं कम में असां कयूं था हुन में लीडर आहियूं अल्हम्दुलिल्लाह। हिन खां वधीक का शइ थी कोन थी सघे, छो जो जूसिस असांजो पोली जूस आहे, माज़ा जूस आहे, ॿई अहिड़ा ब्रांड आहिनि जेका सॼी दुनिया में मशहूरु आहिनि। पाकिस्तान में त पंहिंजी जाइ ते आहिनि, ऐं पोली त हर सिंध जी प्राइड आहे पंहिंजी जाइ ते। ऐं ख़ासि तौर ते सिंधी हिनखे पसंदि कंदा आहिनि ऐं हुनखे जेको आहे पंहिंजे घर में रखंदा आहिनि। त व्हाट आई एम ट्राइंग टू से हियर इज़ त ही सभई जेको आहिनि शयूं अहिड़ियूं आहिनि जेको ज़ाहिरी ॻाल्हि आहे महिनत सां हासिलु थींदियूं आहिनि, ऐं सभई मिले हिन कम खे जेको अॻियां वधाईंदा आहिनि। अच्छा, फैब्रिक जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं त फैब्रिक तव्हांजी एतिरी माशाल्लाह फेमस वई हली, त एतिरो फेमस थियण जो हिन जो राज़ छा आहे? इनमें अहिड़ी कहिड़ी शइ आहे जंहिंजे करे फैब्रिक बि तव्हांजी पॉपुलर वई? ॾिसो, जेकी टेक्सटाइल सेक्टर आहे उहो बि अल्हम्दुलिल्लाह काफ़ी पुराणो असांजो टेक्सटाइल सेक्टर पुराणो आहे। ऐं हुन में बि इट्स ऑलवेज पॉपुलर ग्रुप जो हिकिड़ो स्लोगन आहे जंहिंखे चइबो आहे वी बिलीव इन क्वालिटी। त ही त इलाही अरसो थियो हिन ॻाल्हि खे, त असां क्वालिटी ते ई कमु कयूं पिया। जीअं जूस तव्हां ॾिसो जेको पेट में वेंदो आहे, इट्स वेरी इंपॉर्टेंट, इट्स वेरी सेंसिटिव एट द सेम टाइम। त ईअं ई असां फैब्रिक त एतिरो सेंसिटिव न आहे, पर हुनखे पाण असां हुनखे सेंसिटिव वठंदा आहियूं। इन करे हुनजी बि क्वालिटी हुन लिहाज़ सां असां ठाहींदा आहियूं। हिकिड़ो सिस्टम आहे, सॼे सिस्टम सां गुज़रे जेको आहे उहो फैब्रिक ईंदो आहे। असां हुनखे बैक प्रोसेस कंदा आहियूं, छो जो असांजी पंहिंजी मशीनूं आहिनि, पंहिंजो धागो आहे, पंहिंजा माना वर्टिकल सेटअप आहे सॼो, जेको हर मशीन सां गुज़ारे हुनखे क्लीन कंदा आहियूं, हर मशीन सां गुज़ारे हुनखे प्रोसेस कंदा आहियूं, पोइ वञी हुनखे डाइंग ऐं प्रिंटिंग सां गुज़ारे पोइ हुनखे कट पैक असां कंदा आहियूं। त क्वालिटी अगरि हुनजो ख़्यालु असां न रखंदा आहियूं त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे को बि शइ अॻियां हली कोन थी सघे। ऐं हर माण्हू जॾहिं हिकिड़ी बार त तव्हांजो कपिड़ो या वॻो तव्हांजो पाए वठंदो, पोइ हुन महिल पाईंदो जॾहिं हुनखे पसंदि ईंदी का शइ। त पसंदि केॾी महिल ईंदो? हुन महिल ईंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं असां डिज़ाइन जो ख़्यालु रखंदा आहियूं, जीअं तव्हां जेको आहे कपिड़े जो ख़्यालु रखंदा, हुनजी सॉफ्टनेस जो ख़्यालु रखंदा। माशाल्लाह तव्हां बि अॼु पॉपुलर जो ड्रेस पाए वेठा आहियो, थैंक यू वेरी मच। ऐं तव्हां आहियो ख़ूबसूरत माशाल्लाह, पर ड्रेस बि तव्हांखे वधीक जेको आहे सुठी आहे, ब्रांड बि सुठो आहे, मूंखे इलाही सुठो लॻो, कलर बि। त इन ई हवाले सां मां पुछंदसि त मार्केट्स में जेके आहिनि तव्हांजो जेको टारगेट हूंदो, मेन टारगेट त सुठे खां सुठी क्वालिटी असां ॾियूं, ठीकु आहे, पर कॉपी राइट्स बि थींदा आहिनि, मतिलबु पॉपुलर जेको स्टाइल आहे उनजी कॉपी राइट थी वञे त तव्हांजो उन ते स्टैंड छा हूंदो? कॉपीज़ थी वेंदा आहिनि। अच्छा, इलाही मां बल्कि हिकु बार दोस्तनि खे ॿुधायो बि त मूंसां ई थियो त हिकिड़ो असां दोस्त असां वटि आयो, हुन चयो त यार मूंखे फ़र्ज़ु कयो असां लखे सूट ठाहींदा आहियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। हुन चयो असां मूंखे 50,000 सूट खपनि, पर पहिरीं मूंखे डिज़ाइन मूंखे ॾेई छॾियो, ऐं डिज़ाइन जेको आहे पंहिंजे दोस्तनि खे ॾेखारींदुमि, पोइ ठीकु आहे असां हुनखे डिज़ाइन ॾेई छॾिया। जंहिं ॾींहुं लॉन्चिंग हुई हुनजे ॿिए ॾींहुं न, हुन ॾींहुं जंहिं ॾींहुं असां लॉन्चिंग कई हुन ॾींहुं ॿिए हंधि बि जेको आहे पॉपुलर जो नालो डिज़ाइन हुनजा अची विया।
मां चयो यार ॾिसो केतिरा फास्ट आहिनि पाकिस्तानी असां केतिरा फास्ट आहियूं पॉज़िटिव शयुनि में फास्ट हुजणु घुरिजे हीअ त अहिड़ी शइ आहे त कॉपी ठही वेंदी आहे ऐं जेतिरा बि वॾा ब्रांड हूंदा आहिनि सुठा ब्रांड हूंदा आहिनि जंहिंजी क्वालिटीज़ जो सिलसिलो आहे जंहिं पब्लिक जंहिं शइ खे पसंदि कंदी आहे हुनजी कॉपी त थींदी आहे ऐं कॉपी ॾिसो न हर शइ जी थिए पई अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे त हुनखे रोके कोन थो सघिजे माण्हू हाँ बिल्कुल सही था चओ ऐं असां इहो सवाल हूंदो नेक्स्ट असांजो त असांखे कीअं ख़बर पए त ही कॉपी आहे ऐं ही ओरिजिनल आहे पर कॉल वठंदासीं कॉल खां पोइ सवाल कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम अली गुल भा वालेकुम सलाम मुंहिंजी भेण पहिरियों त तव्हांजी सॼी टीम खे मुंहिंजे तरफ़ां काफ़ी ॾींहंनि खां पोइ जेको आहे कॉलरनि खे सभिनि खे यारी मदद ऐं जेको आहे तव्हां ख़ासि करके तव्हांजे बाप ॾे प्यार ॿुधी ऐं तव्हांखे मौला सलामत रखे ऐं बहितरीन अॼु मां नवाज़ शाह आहियां अॼु अञा कराची न पहुता आहियूं असां अच्छा जी जी नवाज़ शाह आहियूं मुंहिंजी प्रोग्राम ॾिसां पियो जेको आहे सो छोकिरियूं वेठियूं मुंहिंजी भाणियूं पिंडी वारी बि आहे काफ़ी जो उन्हनि चयो अॼु मिला असां ॿुधूं अच्छा सही सही सुठो कयो था गॾिजी तव्हां सां जेको आहे शामिल थियासीं ऐं तव्हांजो जेको रखियल आहे मुंहिंजे तरफ़ मंचर डंडा जेको दादू वारी भेण वॾी बि वॾी अच्छा मंचर डंडा तुंहिंजी भाभी चए थी किंजर पर मां चवां थो मंचर डंडा चलो ॾिसूं था त हाणे भाभी सही आहे या भाउ सही आहे न मां जेको चवां थो उहो सही आहे जेको मां चवां थो चलो चलो सही आहे ॿियो कुझु ऐं ॿियो अदी कीअं आहियो ख़ुशि आहियो अलाह जेको आहे सो सिंधी सम्झे थो न भाऊ बिल्कुलु सिंधी ॻाल्हाए वेठो सिंधी आहे वालेकुम सलाम अदा अदा माशाल्लाह ही तव्हांजो जेको ही मां ॾिसां पियो प्रोग्राम तव्हांखे जस हुजे ईअं थियणु खपनि ही तमामु बहितरीन आहे मुंहिंजी जेका घरवारी आहे अदरा जेका आहे मुंहिंजी नंढड़ी भेण बाती उहा बि माशाल्लाह वॾी हिकिड़ी टेलर आहे कराची जे रहण वारा हुआ साहिबु ॿुधी माशाल्लाह काफ़ी उन तव्हां हर कम सां हुनजो वॾो लगाव आहे सो नाइस ऑफ यू अदा ॾाढी महिरबानी तव्हांजो मुंहिंजी भाणजी अदी सां ॻाल्हाईंदी अदरा जी जी बिल्कुलु ॻाल्हायो मुबारक ॾियां थो अदी हे पिंडी वारी आयल आहे नवाज़ शाह सां ॻाल्हाइजो ऐं तमामु तव्हांजी हिकिड़ी जेका वॾी मुरीद खानी आहे चंपानी अथव अच्छा अच्छा ॻाल्हायो हेलो अदी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ठीक आयो मां जी सनम पे ॻाल्हायां मां वालेकुम जी भाणजी जी जी सनम कीअं आहियो ठीक आहियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो अॼु तव्हां ख़ुशि आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां त मां घणी ख़ुशि आहियां नई ड्रेस पाए वेठी आहियां ऐं तव्हांजे साम्हूं आहियां पॉपुलर वारनि जी जी छा चवंदो सनम छा चवंदो टॉपिक जे हवाले सां ॻाल्हायो शो जे हवाले सां ॻाल्हायो मुंहिंजे हवाले सां ॻाल्हायो जेको दिलि चएव ॻाल्हायो अच्छा तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे अॼु तव्हां असांखे ॾाढा वणंदा आहियो मां डेली तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदी आहियां सॼे घर जा कमकार छॾे करे महिरबानी थैंक यू सो मच जी जी अॼु मां मुंहिंजे मामे खे चयो मां चयो हिते आया आहियो त मूंखे कॉल मिलाइजो ॻाल्हायो मुंहिंजी कॉल लॻंदी न आहे तव्हां वटि अच्छा सनम तव्हां किथे रहंदा आहियो कहिड़े शहर में पिंडी में रहंदा आहियूं पिंडी में रहंदा आहियो पिंडी में पॉपुलर जी ड्रेसेस मिली वेंदियूं इंशाल्लाह चलो असां तव्हांखे मोकिलींदासीं मां तव्हांखे मोकिलींदमि को मसलो ई न आहे पर मां इहो चवंदमि सभिनी खे जेके भेणियूं कॉल कनि थियूं त पॉपुलर जी ड्रेसिस जेको आहे उहो ख़रीद कयो ऐं ॿुधायो त कीअं फैब्रिक कीअं लॻी त सनम तव्हांखे बि चवां थी कराची हिते नवाबशाह आया आहियो त हिते त फैब्रिक मिली वेंदी तव्हां वठो ज़रूरु जी 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 ठीकु आहे ओके थैंक यू सनम अल्लाह हाफ़िज़ थैंक्स फॉर कॉलिंग ऐं ॾाढो सुठो लॻो सनम सां ॻाल्हाए अलीगुल भट्टी भाउ त उहो मुंहिंजो भाउ आहे त मूंखे त उहो ई सुठो लॻंदो आहे ॻाल्हाए करे अच्छा मां इहो चयो त जीअं हीअ अदी पिंडी थी रहे त मतिलबु कोशिशि कंदी त उते बि मिली वेंदो पर सभिनी खे मां रिक्वेस्ट करे छॾी आहे त सभु जेको आहे पॉपुलर स्टाइल जी जेका फैब्रिक आहे उहा तव्हां वेयर कयो ऐं पाए करे वरी असांजे प्रोग्राम जे थ्रू ॿुधाईंदा त असांखे फैब्रिक कीअं लॻी न सॼे पाकिस्तान में पॉपुलर ग्रुप जी प्रोडक्ट्स आहिनि ऐं जीअं मूं तव्हांखे चयो त फैक्ट्रियूं असांजी कराची खां वठी जेको आहे KPK ताईं आहिनि त डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क बि असांजो ईअं ई आहे त जेतिरा बि फैब्रिक आहिनि टेक्सटाइल जी प्रोडक्ट्स आहिनि या का जूसिस आहिनि हर शइ मिलंदी आहे पॉपुलर जी इंशाल्लाह सभिनीनि खे मिलंदी हर डिस्ट्रीब्यूटर जेको आहे सॼे पाकिस्तान में विराईंदो आहे बिल्कुलु अच्छा तव्हांजे लोन जे बारे में असां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी आहे त ही तव्हांजो चवणु आहे त ही एंटी बैक्टीरियल आहे त ईअं छो आहे माना हिन में अहिड़ो छा आहे हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे एंटी बैक्टीरियल जेको आहे केमिकली प्रोसेस थींदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन ते पैसा बि ख़र्च थियनि था पर असां जेकी लोन ठाहींदा आहियूं हू कमोडिटी लोन आहे ऐं अहिड़े इंसान जे लाइ अहिड़े माण्हुनि जे लाइ असां ठाहींदा आहियूं जेको अफोर्ड करे वञनि छो जो जॾहिं तव्हां क्वालिटी ठाहींदा आहियो त हुन ते पैसा ख़र्च थींदा आहिनि तव्हांखे ख़बर आहे वधीक पैसा ख़र्च था थियनि पर अल्हम्दुलिल्लाह पॉपुलर ग्रुप एतिरो अरसो थी वियो पॉपुलर ग्रुप खे
त हू इन करे पाकिस्तान में अञा बि जहिड़ो आहे या अॻियां वधे पियो त हुनजी वधीक रीज़न इहा त असां जेकी बि प्रोडक्ट ठाहींदा आहियूं क्वालिटी प्रोडक्ट त हूंदी आहे पर अफोर्डेबल हूंदी आहे गॾो गॾु त ईअं ई एंटी बैक्टीरियल ते पैसा असां ख़र्च कयासीं पर हिन जो चार्जिस असां न कयो आहे पंहिंजे प्रॉफिट मां हुनखे माइनस करे छॾियो आहे बिल्कुलु प्रोसेस जेको आहे मशीननि ते ई प्रोसेस थींदो आहे केमिकली ट्रीट थींदा आहिनि उहो डिफरेंट प्रोसेस आहिनि टेक्निकल शइ आहे पंहिंजी जाइ ते पर तव्हांजे व्यूअर्स खे ॿुधाइण जे लाइ त ही हिकिड़ो जेको आहे केमिकली प्रोसेस थींदो आहे एंटी बैक्टीरियल जेको आहे इन करे असां ठाहियोसीं त अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे कोरोना जो ये सिलसिलो हले पियो ऐं पेंडेमिक सिचुएशन आहे हर को माण्हू ॿाहिरि निकिरण सां थोरो डिॼंदो आहे ख़ासि तौर ते असांजी जेकी लेडीज़ आहिनि ख़ुदा न ख़ास्ता ॿाहिरि वञे ऐं पोइ घर अचनि ऐं पाण सां गॾु जेको आहे जम्स बि खणी अचनि त पोइ घर वारनि खे डेंजर जेको आहे थी वेंदो आहे त उन करे असां सोचियोसीं त वाई शुड वी गिव अवर समथिंग टू द पब्लिक ऑफ पाकिस्तान त हुननि खे थोरो सेफ्टी जे लाइ हीअ न आहे त बिल्कुलु त तव्हां कोरोना वारे माण्हुनि सां वञी भाकुर पाए तव्हां हलिया अचो ऐं तव्हांखे कुझु न थींदो हुनजी गारंटी तव्हां कोन थो ॾेई सघां पर नॉर्मली जेको माण्हू फिरे तुरे थो हुन में ड्रेस ते बि तव्हां जॾहिं घर ईंदा आहियो ख़ासि तौर ते मर्द हज़रात जेतिरा आहिनि उहे घर ईंदा आहिनि त असां बि घर वेंदा आहियूं असां फैमिली सां न मिलंदा आहियूं सॻा पहिरीं जेको आहे न वॉशरूम में वेंदा आहियूं पंहिंजे पाण खे क्लीन अप कंदा आहियूं ड्रेस चेंज कंदा आहियूं ऐं पोइ हुन खां पोइ वरी फैमिली सां मुलाक़ात कंदा आहियूं त थी सघे थो कंहिंसां माण्हू मिले थो मुलाक़ात करे थो का अहिड़ी शइ तव्हां सां गॾु हली अचे तव्हांजे घर जेको दैट्स नॉट गुड फॉर द फैमिली त इन करे जेको आहे असां हिननि ते प्रोसेस कयो त घटि में घटि जेकी सेफ्टी थी सघे थी उहा सेफ्टी असां करे वठूं अच्छा जॾहिं एंटी बैक्टीरियल जो नालो आयो न त मुंहिंजे ज़हन में इहो सवाल आयो त हेतिरियूं सारियूं फैब्रिक आहिनि उहे छॾे करे असां हीअ फैब्रिक वठूं त छो त ईअं व्यूअर्स जो ई सवाल मूं तव्हां मतिलबु उनखे क्लियर करे छॾियो त हीअ शइ हिन में मौजूदु आहे त असां जेको आहे थोरो घणो जरासीम फंगस वग़ैरह खां असां बचंदासीं कोविड लाइ मां इहो चवंदमि त जीअं तव्हां हीअ ठाहियो आहे मास्क बि त हीअ मेन ॿुधाइजो तुंहिंजो आहे त कोविड लाइ सभु सम्झनि था पर तव्हां कीअं हीअ आइडिया आयो जी पेंडेमिक सिचुएशन आहे कोविड-19 हले पियो अञा 21 में अची विया आहियूं हीअ 19 हले पियो अञा बि हले पियो दैट्स वेरी सैड हिनखे वैक्सीनेशन जेकी आहे इलाही लेट थी वई अची वञे हा त एतिरो टाइम न लॻे हा कंहिं शइ खे प्रॉब्लम न थिया पर ठीकु आहे जेको दुनिया में हले पियो सिलसिलो फेस त करिणो आहे न हिन सां डिॼंदा आहियूं त पोइ ज़िंदगी कीअं जेकी आहे गुज़रंदी सॼो साल पाण गुज़ारे वरितो ऐं जेका माण्हू वीचारा डेली वेजिस वारा आहिनि हुननि खे केतिरी तकलीफ़ थी आहे हुननि जो जॉब बि जेको आहे हले वियो हू कम बि न पिया करे सघनि पैसा बि न पिया कमाइनि सघनि वीचारा त जेका अमीर माण्हू आहिनि हुननि खे त एतिरो फ़र्क़ु कोन थो पए हुननि वटि घटि में घटि पैसा हूंदा आहिनि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि था दिस इज़ वेरी अनफॉर्चुनेट त सिलसिलो आहे त मास्क इट्स वेरी इंपॉर्टेंट जेको आहे मास्क तव्हां पाईंदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे पाण खे सेफ कंदा ऐं ख़ुदा न ख़ास्ता तव्हांखे को तकलीफ़ आहे त कंहिं ॿिए खे तव्हां सेफ कंदा त भई टू साइड जेको आहे हिन जो फ़ाइदो हूंदो आहे ऐं तव्हां हिकिड़ो ॿियो फ़ाइदो बि ॾिनो आहे न हिन में त हूअं असां मास्क वठंदा आहियूं रोज़ 10-20 रुपया असांजा ख़र्च थींदा आहिनि न त हीअ असां वॉश बि करे सघूं था ऐं वरी असां वरी वेयर करे सघूं था त इहो वॾे में वॾो बेनिफिट बि एंटी बैक्टीरियल आहे बिल्कुलु बिल्कुलु उहा बि फ़ाइदो आहे असांखे ॿ फ़ाइदा मिलियल आहिनि सो तव्हां ज़रूरु जेको आहे पॉपुलर वारनि जी फैब्रिक खे वेयर कजो ऐं जेके मास्क जो तव्हांखे आइडिया मिली वियो आहे त तव्हां मास्क ठाहे करे पाण ऐं वेयर करे सघो था ऐं पैसा बचाए सघो था त सभिनी हिकु हिकु जेको सवाल आहे असां में हुन में पैसा बचाइण जो बि ॾाढो हिननि थोरो पॉइंट रखी आहे त जेतिरो थी सघे रीज़नेबल प्राइसिस हुजनि त जीअं पैसा बची सघनि कॉल आहे कॉल कंहिंजी आहे असां वटि कॉल डिस्कनेक्ट थी वई सो मूं नालो बि सही कोन ॿुधो बहरहाल ब्रेक जो बि टाइम थी वियो आहे ऐं शहबाज़ भाउ सां गॾु आहे खोड़ सारी कचहरी कंदासीं खोड़ सारी अञा फैब्रिक जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं वठूं था ब्रेक खां पोइ वरी गॾु वेलकम बैक रंगन मेरी शाम में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं असां सां मैनेजिंग डायरेक्टर बि गॾु आहे पॉपुलर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज़ जो शहबाज़ अली मलिक ऐं गॾोगॾु कॉलर्स बि आहिनि हिन वक़्तु असां सां कॉलर आहे शाज़िया फ्रॉम हाला उन्हनि खे वेलकम कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अज़रा कीअं आहियो मां बिल्कुलु ठीकु तव्हांजे साम्हूं तव्हां ॿुधायो शाज़िया कीअं आहियो हा अल्हम्दुलिल्लाह मां बि बिल्कुलु ठीकु आहियां बिल्कुलु हमेशह असांजे साम्हूं आयो माशाअल्लाह ज़बरदस्त तमामु ज़बरदस्त ड्रेस पाए आया आहियो हमेशह हूंदियूं आहिनि पर अॼु त अञा वधीक पॉपुलर जी पाए आहियो त अञा प्यारा पिया लॻो थैंक यू तव्हां बि जेको आहे ख़रीद कयो न मां बिल्कुलु ख़रीद कंदी आहियां अच्छा मां त जबो न हिकिड़ो मेंबर हूंदो आहे माण्हू पॉपुलर जी मतिलबु हिकिड़ी लाइक करण वारी ऐं मां यूज़ बि कंदी आहियां पॉपुलर लोन जा सूट्स
कीअं लॻा पोइ तव्हांखे यूज़ करे? काफ़ी कया आहिनि, उन जे करे मां त कॉल कई न, मां चयो अॼु मतिलबु अधो मतिलबु डायरेक्टर बि आयो आहे इन हिसाब सां, त असां उन्हनि खे ॿुधायूं त कहिड़े क़िस्म जी मतिलबु फैब्रिक आहे हिन जी, तमामु ज़बरदस्त आहे ऐं मां त यूज़ कंदी आहियां, इन जे करे मूंखे ख़बर त सॉफ्ट बि आहे ऐं हिन जी माना मेन इहा ॻाल्हि हूंदी आहे त इहो रंग न छॾींदो आहे, पॉपुलर लोन जेका हूंदी आहे न, अच्छा, कलर न छॾींदो आहे। वाह वाह, सही, बिल्कुलु। मां त बेडशीटूं वग़ैरह असां मतिलबु पोलियो जूस वग़ैरह बि यूज़ कंदा आहियूं। अच्छा, मतिलबु अकेली जूस बि पीए थी, ड्रेस बि वेयर करे थी, सलाह ई न। असांजा डाई हार्ड जेको आहे मेंबर आहिनि असां। हा, ॾाहो मेंबर आहिनि। असां तव्हांजा मेंबर आहियूं। महिरबानी ऐं असांजो ॻोठ बि बिल्कुलु असां पाड़ोसी आहियूं, माना टंडे आदम ऐं हाला असां बिल्कुलु बराबरि आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु, मां पाण तव्हां सां कॉन्टेक्ट करणु चाहियो पिए त मतिलबु तव्हां फेसबुक आई डी हुजे या कुझु व्हाट्सअप नंबर हुजे त प्लीज़ ॿुधायो त असां मतिलबु तव्हां सां रूबरू टंडे आदम, छो त मुंहिंजो भाउ बि काफ़ी ईंदो वेंदो आहे, त असांजो त मतिलबु तव्हां सां मतिलबु ईअं अची वेयर करियूं तव्हां खां मतिलबु कुझु सस्तो पवे। जी जी, बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांखे स्पेशल डिस्काउंट ॾींदाऊं इंशाल्लाह। हा बिल्कुलु, महिरबानी तव्हांजी। त पोइ तव्हां सां कीअं मतिलबु राब्तो कजे? न, मुंहिंजो पंहिंजो फेसबुक बि आहे, पॉपुलर जा नंबर तव्हां गूगल कंदव तव्हांखे नंबर मिली वेंदो, को मसलो थोरी आहे। अच्छा अच्छा, ठीकु आहे। ओके शाज़िया, ॿियो कुझु चवणु चाहींदो, टॉपिक ते ॻाल्हाईंदो? टॉपिक मां न ॿुधो आहे, छो त लाइट हाणे ईंदी तव्हांखे ख़बर आहे त ब्रेक हुई त हिन जे करे मां टॉपिक न ॿुधो। अच्छा, असांजो सुवाल आहे त पाकिस्तान जी सभ खां वॾी ऐं मशहूर जेका ढंढ आहे उहा कहिड़ी आहे? पाकिस्तान जी मशहूर ढंढ कहिड़ी आहे? हा, किथे आहे? मंछर। मंछर कंहिंखां पुछो? आहे किथे? कहिड़े शहर में आहे? मुंहिंजी अम्मीअ मूंखे ॿुधायो आहे। अच्छा, कहिड़े शहर में आहे? दादू। चलो ॾिसूं था सही आहे या ग़लति आहे। ठीक है। ओके ओके, थैंक यू अल्लाह हाफिज़, थैंक यू, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं शाज़िया असां जवाब ॾिनो आहे त मंछर। अच्छा, अली गुलबा बि मंछर चयो, बटन ॿियनि बि किंझर चयो, कंहिं मंछर चयो। शहबाज़ भाउ खां पुछंदासीं, तव्हां ख़बर आहे? न, मूंखे ख़बर आहे, को नो आइडिया, बिल्कुलु अलाए। सही ॻाल्हि आहे। अच्छा ठीकु आहे। अच्छा, हाणे असां ॻाल्हाईंदासीं प्रिंट ते, त जेके डिज़ाइन्स आहिनि या हीअ जेका डिज़ाइन मां पाती आहे, ही प्रिंट जेका आहे इहो कोई ज़ाहिरी ॻाल्हि आहे, का बि शइ असां ठाहियूं था, कोई ॿुधाइण वारो हूंदो आहे भई हिन क़िस्म जी प्रिंट हाणे निकिरंदी, त इहो कंहिंजो कमु आहे ऐं प्रिंट जी सिलेक्शन केरु कंदो आहे? जीअं मां तव्हांखे चयो त इट्स अ टीम वर्क, ऐं हुन में डिज़ाइनर असां वटि हूंदा आहिनि। अच्छा, ऐं हर साल असां स्टडी करे असां हे ठाहींदा आहियूं त नेक्स्ट ईयर, हिकु साल पहिरीं असां डिसाइड कंदा आहियूं त नेक्स्ट ईयर जा कलर छा हूंदा, ऐं नेक्स्ट ईयर जो इन्फ्लुएंस छा हूंदो। त तव्हां 2 साल पहिरीं ॾिसो हूंदो त इलाही फ्लावर्स जेका आहिनि न उहे इन हुया, त हू बि सॼी दुनिया में हिकिड़ो सिस्टम आहे, सॼी दुनिया में निकिरंदो आहे। 3 या 4 कलर जेको आहे डिसाइड कंदा आहिनि त कलर फॉर 2021 छा हूंदो, त जीअं 2021 जो येलो आहे कलर, लास्ट ईयर जेको आहे हुनजो ऑरेंज हुयो, त हर साल हिकिड़ो नयो कलर हुनखे इन्फ्लुएंस जे लाइ रखंदा आहिनि, त वधीक हर शइ में येलो हूंदो ई हूंदो। त ही कॉन्सेप्टेबिलिटी आहे, ही सॼो ही डिसाइड जेको आहे न उहो थींदो आहे इटली में, हिन जो डिसीजन थींदो आहे, छो जो हुतां जेको आहे निकिरंदा आहिनि जेतिरा बि पास डिज़ाइन हे उहो निकिरंदा आहिनि, या जेको इन्फ्लुएंस निकिरंदो आहे हुतां जेको आहे निकिरंदो आहे, इटली मां मिलान मां ही सिलसिलो थींदो आहे। त पोइ ईअं ई इन्फ्लुएंस जेको आहे न डिज़ाइनिंग जो हिकिड़ो इन्फ्लुएंस हूंदो आहे। हिन साल जेको आहे फ्लावर्स आणणा आहिनि, या हिन साल जेको आहे तव्हांखे को इन्फ्लुएंस हूंदो आहे जीअं ईरानी या माना इंडियन या पोइ जो आहे टर्किश जेका स्टाइल हूंदो आहे, इन हिसाब सां जेको आहे असां आणींदा आहियूं, हर साल चेंज कंदा आहियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। पोइ हुन डिज़ाइनर्स खे जेको आहे R&D करे हुननि खे ॿुधाईंदा आहियूं, उहे डिज़ाइनर्स पोइ हुन इन्फ्लुएंस ते कमु कंदा आहिनि, पोइ हर रोज़ डेली बेसिस ते हुन ते कमु कंदा आहिनि, पोइ नया डिज़ाइन खणी ईंदा आहिनि। अच्छा अच्छा, तव्हांजी जेका फैब्रिक आहे उहा जीअं पुछंदासीं त स्टिच थियल काफ़ी कपिड़ा मिलंदा आहिनि, काफ़ी नॉन हूंदा आहिनि, त तव्हांजी कीअं आहे? जी, असां ॿई स्टाइल सां सेल कंदा आहियूं। अच्छा, हिकिड़ो त असां विदाउट स्टिचिंग सेल कंदा आहियूं असां, छो जो लोन जेको आहे हर को पंहिंजे स्टाइल सां ठाहींदा आहियूं, डिज़ाइनिंग असां ॾींदा आहियूं, पोइ कॾहिं कॾहिं कंहिंखे शौक़ु बि हूंदो आहे त पंहिंजी डिज़ाइनिंग करे, त उहो पंहिंजी डिज़ाइन करे हुन ते जेको आहे स्टिच कंदा आहिनि। पोइ असांजी शॉप्स आहिनि जंहिंजो नालो आहे पॉपुलर स्टाइल, असांजी लॉन जो नालो आहे पॉपुलर, ऐं जेकी शॉप्स आहिनि असांजे आउटलेट्स आहिनि उन्हनि जो नालो स्टाइल आहे, त पॉपुलर स्टाइल हुनजो नालो आहे।
त हुते असां स्टिच सेल कंदा आहियूं ऐं ऑनलाइन ते बि जेकी आहे असांजी सेल इलाही थिए पई ऑनलाइन ते असांजो वेबसाइट आहे www.popularstyle.com.pk ऐं या पोइ पॉपुलर ग्रुप जी पंहिंजी बि आहे वेबसाइट populargroup.com.pk त ईअं हुननि ते बि असां सेल कंदा आहियूं। को माण्हू आहे जेके का शइ नथी मिले जीअं थी सघे थो को पिंडी में हुजे ऐं हुनखे चए हुनखे सोचे त मूंखे जेको आहे स्टिच खपे त ऑनलाइन बाय करे सघनि था ऐं असां हुनखे कोरियर सर्विस सां असां पुॼाए ॾींदा आहियूं। अच्छा तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं जेको आहे इहा बि हिकिड़ी सहूलियत ऐं आसानी आहे ऐं हाणे जेको आहे शहबाज़ भाउ हलूं था दुबई फ्री में मीर मोहम्मद भाउ खे वेलकम कंदासीं। अॼुकल्ह वीज़ो नथो मिले मर्दनि खे असां फ्री था हलूं। अस्सलाम वालेकुम मीर मोहम्मद भाउ। हेलो अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम अदा कीअं आहियो ठीक आहियो? अल्लाह पाक जा करम अदी तव्हां तमामु ज़बरदस्त ड्रेसिंग में लॻो था माशाल्लाह अल्लाह तव्हां खे वॾी हयाती ॾे रब्बुल आलमीन। आमीन आमीन थैंक यू भाउ महिरबानी। जी भाउ ज़बरदस्त मां टॉपिक ते ॻाल्हाइण चाहींदुमि अदी। जी जी मुंहिंजे ख्याल में मनशा डंड आहे जेको आहे न डिस्ट्रिक्ट दादू में आहे उहो अदी। अच्छा चलो सही आहे ॾिसंदासीं भाउ सवाल सही आहे मुंहिंजो कॉल डिस्कनेक्ट थियो मुंहिंजो ई कॉल हुयो पर ब्रेक अची वधी। अच्छा 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 चलो तव्हांजी सेकंड दफ़ा जेको आहे कॉल लॻी वई त सुठी ॻाल्हि आहे। अच्छा कपिड़नि जे हवाले सां तव्हां छा चवंदव सुठा लॻनि पिया सही सही ॿुधायो। जी तमामु ज़बरदस्त तमामु बहितरीन जी लाजवाब चइबो अदी तमामु बहितरीन। चलो मेहरबानी मेहरबानी मीर मोहम्मद भाउ ॿियो कुझु? अल्लाह हाफ़िज़ थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं जेको आहे अच्छा ऑनलाइन जी जीअं तव्हां ॻाल्हि कई पे त ऑनलाइन होम डिलीवरी जेका आहे उहा फ्री आहे या? जी जी फ्री किथे बि पाकिस्तान में किथे भी। अच्छा अच्छा आउट ऑफ कंट्री वारनि खे अगरि तव्हांजी फैब्रिक वणे ऐं उहे माना चाहिनि त असां जेको आहे ऑनलाइन घुरायूं त उहो उनजो को आहे को मसलो न आहे उनखे बि असां कांटेक्ट करे सघनि था उहो वठी सघनि था बिल्कुलु पर हुन में हिकिड़ो ई हूंदो त छो जो पाकिस्तान खां अलाए पोइ किथे आहिनि उहे कोरियर सर्विस जेकी चार्ज कंदी आहे उहो कंदी असांजा चार्जिस न हूंदा तव्हांजा न हूंदा। अच्छा अच्छा कॉल भी आए हैदराबाद का कॉल वठंदासीं मिसेस समर शाह असां लाइन ते उनखे वेलकम कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहिनि नज़रा? अल्लाह जो शुक्र मिसेस समर शाह तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीक ठाक? जी जी बिल्कुलु फर्स्ट क्लास अल्लाह जो शुक्र आहे सब ठीक ठाक मज़े में अल्लाह जो शुक्र। मेहमान आया उनखे अस्सलाम वालेकुम चवंदी। वालेकुम अस्सलाम। जी सवाल तव्हांजो हो त जेका ढंढ आहे पाकिस्तानी उहा वॾी में वॾी कहिड़ी आहे? हा त मंछर ढंढ आहे। अच्छा हाँ मुझे ख्याल में तव्हांजे ख्याल में हाँ बाक़ी हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां कहिड़ी बि करे सघो था। न जेका सही हूंदी असां उहा ई कंदासीं न ऐं तव्हां त टीचर आहियो तव्हांखे त ख़बर हूंदी। बिल्कुलु बिल्कुलु मंछर ढंढ आहे। अच्छा ॿियो टॉपिक अलाए छा आहे तव्हांजो? इहो ई टॉपिक हुयो असांजो ऐं ॿियो जेको असांजो आहे त असां जंहिंजी ड्रेस मां वेयर कई आहे पॉपुलर इंडस्ट्रीज वारनि जी पॉपुलर स्टाइल सो उहो तव्हां ॾिसो पिया। बिल्कुलु ज़बरदस्त ड्रेस सुठी पई लॻे इलाही कॉम्बिनेशन इलाही सुठो आहे कलर कॉम्बिनेशन ऐं सर्दी जे हिसाब सां त अॼुकल्ह अहिड़ा कलर हलनि पिया ऐं ब्लैक मूंखे हूअं ई वणंदो आहे अगरि ब्लैक सां गॾु ॿियो को तव्हांजो अची वञे त ज़बरदस्त ॻाल्हि आहे। अच्छा जी जी ॿी हिकिड़ी सुठी ॻाल्हि ॿुधायां पई मिसेस समर शाह तव्हां बि SOPs दे लाइ ख्याल कंदा आहियो मूंखे ख़बर आहे छो जो टीचर आहियो त ही मास्क ॾिसो था न मुंहिंजे हथ में हिन में मास्क वॾो बेनिफिट त मास्क आहे। अच्छा वो ॾेखारियो नज़र कोन पियो अचे मास्क किथे आहे तव्हांजे हथ में? टीवी ॾिसो पिया? हा हा टीवी ॾिसां पई। ॾिसो हा हा ज़बरदस्त बेनिफिट इहो आहे मास्क जी सही ॻाल्हि आहे असांजी हींअर छो जो असांजे स्कूल में पाण रोज़ टीमूं अचनि पियूं हुनजे SOPs ते अमल करण लाइ पर हुननि खे इलाही सुठो लॻंदो आहे त टीचर्स बि SOPs ते अमल कनि पिया त स्टूडेंट बि कनि पिया। हा ऐं ज़रूरी कोन्हे तव्हां जेको सो हैंड वॉश छा थो साबुण लाइ बि इहो ई अवेयरनेस ॾींदसि त साबुण असां वटि ॾिसो न हर कंहिं वटि सैनिटाइज़र या हैंड वॉश अवेल कोन्हे त उहो साबुण सां बि हथ बार बार धोईंदा। हिकिड़ो त असां मुस्लमान आहियूं असांखे पंहिंजे वुज़ू जो तरीक़ो में रहंदा आहियूं त अलाह जो शुक्र आहे असां पाक साफ़ इन करे ई आहियूं। बाक़ी रहियो त अगरि तव्हां पंहिंजे ॿारनि खे अवेयर कंदा तव्हां साबुण तव्हां हुननि खे इहो हैंड वॉश चई त हर कंहिं हैंड वॉश जो ख़बर अथव जेके गवर्नमेंट ॿार पढ़नि था गवर्नमेंट में उहो एॾा अमीर कोन आहिनि एॾा कोन आहिनि जो हैंड वॉश या अहिड़ो कुझु यूज़ कनि त असां हुननि खे साबुण जे बारे में उन्हनि खे अवेयर ॾींदा रहंदा आहियूं त तव्हां भले को बि साबुण यूज़ करियो तव्हां हुन सां पंहिंजा हथ धो पंहिंजे फैमिलीज़ खे सम्झायो यकीन करो एॾो असरु थियो आहे जो असांजा जेके ॿार आहिनि स्कूल जा घर वञी पंहिंजे माइटनि जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि त हिन सां इलाही फ़र्क़ु पियो आहे ऐं वापसि हुनजा माइट जेके आहिनि उहे अची थैंक्स बि कंदा आहिनि। अॼु बि 3-4 पेरेंट्स आया उन्हनि मूंखे इलाही थैंक्स कयो त तव्हां असांजे ॿारनि खे इलाही सुठी अवेयरनेस ॾिनी आहे।
बिल्कुल बिल्कुल सही था जो थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग मिसेस समर शाह। आई असां शहबाज भाउ वेठो त कचहरी त हले पई असांजे फैब्रिक ते, पर हाणे जेको आहे कोविड जी थोड़ी ॻाल्हि थी त तव्हां कपड़नि में त असांखे बचायो आहे त ठीकु आहे, कपड़ा पाए करे असां कोविड खां थोरो बची सघूं था। पर मां जे ख्याल में ज़हन में सवाल आहे त हाणे सौप बि अचणु खपे पॉपुलर वारनि जो। इंशाल्लाह दुआ कयो, एंटी कोविड अचणु खपे। इंशाल्लाह दुआ कयो, इंशाल्लाह ज़रूर। जी मां तव्हांखां थोड़ी देरि पहिरीं पुछो बि त हाणे कहिड़ी शइ रहियल आहे? न शइ त इलाही आहिनि जेके रहियल आहिनि, पर जेको बि इम्पोर्टेंट सेक्टर आहे मुंहिंजो ख़्याल आहे असां कवर करे वरितो आहे। पर स्काई इज़ अ लिमिट, जीअं मां पहिरीं बि चयो त फूड आइटम्स अहिड़ा आहिनि जेका इलाही आहिनि जेको तव्हां करे सघो था। ईअं जीअं सोप जी ॻाल्हि पई थिए, डिटर्जेंट्स जी ॻाल्हि पई थिए, हिन मां पोइ वॾी रेंज आहे त टूथपेस्ट बि माण्हू ठाहींदो आहे, त शैम्पू बि ठाहींदो आहे, हर शइ माना ठाहींदो आहे। ब्यूटी प्रोडक्ट्स आहिनि बेसिकली ॻाल्हि इहा। त इंशाल्लाह ब्यूटी प्रोडक्ट्स में जीअं असां ड्रेस में अची विया आहियूं, ब्यूटी प्रोडक्ट्स में बि अची वेंदा। इंशाल्लाह ज़रूर। ऐं असांजी दुआ आहे जेको जेको तव्हांजो एम आहे उनमें तव्हां कामयाब थियो। ऐं खोड़ सारियूं मिल्स आहिनि तव्हांजो, जीअं ॻाल्हि कईसीं बि माचिस थी वियो, पंहिंजो जूस थी वियो। असां जूस ते थोरो ॻाल्हाईंदासीं। तव्हांजो जूस माशाल्लाह काफ़ी टाइम खां जेको आहे पॉपुलर, त उहो ई पॉपुलर नालो छा वठां, जेके इन जा टेस्ट हूंदा आहिनि कॾहिं हमेशह, पर मूं मिक्स फ्लेवर में ॾिठो आहे घणे क़दुरु। इन जो को ख़ासि रीज़न आहे मिक्स फ्लेवर में? न, डिपेंड करे थो कंहिंजी छा ख़्वाहिश आहे, हुनजो टेस्ट छा आहे। नॉर्मली पाकिस्तान में त वधि में वधि जेकी शइ हलंदी आहे उहा आहे मैंगो। ऐं मैंगो सां गॾु पोइ ऑरेंज बि मिक्स थी वेंदो आहे, का ॿिए शइ बि जेके आहे मिक्स थी वेंदी आहिनि, फ्रूट पंच अची वेंदो आहे। पर 80% ऑफ द मार्केट जेकी आहे पाकिस्तान में उहो मैंगो जी आहे। सभिनीनि खे मैंगो सुठो लॻे थो, इन करे असां मिक्स बि ठाहींदा आहियूं, मैंगो बि ठाहींदा आहियूं। त थी सघे थो तव्हांजो करे जंहिंजे इलाइक़े में मिक्स में जेको आहे पीतो बि आहे। छो जो अगरि KPK में वञूं त हुननि खे टेस्ट वधीक जेको सुठो लॻे थो उहो एप्पल आहे। ईअं जेको आहे सेंट्रल पंजाब वटि साइड ते वञूं त ऑरेंज वधीक उन्हनि खे पसंदि ईंदो आहे, लाइक कंदा आहिनि। छो जो सरगोदा जेकी ज़ोन आहे उते ऑरेंज थींदो आहे, उन्हनि जो टेस्ट फ्लेवर बि ईअं ई आहे। त ईअं गुआवा बि आहे, इलाही माना गुजराती जेका आहिनि उहे गुआवा पीअंदा आहिनि। त ईअं हर को माण्हू पंहिंजे पंहिंजे हिसाब सां। सिंधी माण्हू मुंहिंजो ख़्यालु आहे तो भया उनखे मैंगो वधीक सुठो, छो जो पंहिंजे सिंध में इलाही मैंगो थींदो आहे। सही, उनजी पसंदीदा शइ आहे। अच्छा, प्राइस जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं फैब्रिक जे, त प्राइस तव्हांजो रिज़नेबल हूंदियूं हर हिकु शॉप ते? जी, तव्हां जिते किथे बि वञो, आउं थो भया त असां सॼे पाकिस्तान में सभु खे कम्पीट कंदा आहियूं। ऐं क्वालिटी सां गॾु असां प्राइस में बि कम्पीट कंदा आहियूं। क्वालिटी त आहे पंहिंजी, असांजी क्वालिटी भले में भली आहे, पर प्राइस बि असांजी जेकी आहे उहो बिल्कुलु अफोर्डेबल आहे। जीअं मां पहिरीं बि चई त हर को इंसान इनखे, बल्कि लोअर मिडिल क्लास वारो माण्हू बि जेको आहे इंसान इनखे अफोर्ड करे सघे थो। नॉर्मली जेका ब्रांड आहिनि उन त मिडिल क्लास ऐं हायर मिडिल क्लास जे लाइ प्रोडक्ट ठाहींदा आहिनि। पॉपुलर अहिड़ी एंटिटी आहे जेको लोअर मिडिल क्लास जे लाइ बि ऐं लोअर क्लास जे लाइ बि जेको आहे उहो प्रोडक्ट ठाहींदो आहे, त सभिनीनि खे फ़ाइदो थिए हिन सां। सभिनी खे तव्हां इक्वल रखियो आहे, सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, कॉल आहे असांखे सरगोदा खां, जेको आहे असां सां गॾु आहे। नालो मूंखे ॿुधाइजो। सरगोदा जो नालो वरितो, कॉल डिस्कनेक्ट थी वई। ऐं जे असांखे शानज़ा कादरी मुंहिंजे ख़्याल में कॉल कई त पंजाब खां, सॉरी कोट सब्ज़ल पंजाब जो कोई शहर आहे, उन्हनि खां असांखे कॉल हुई शानज़ा कादरी जी। त शानज़ा, तव्हां अगरि टीवी ॾिसी रहिया आहियो त तव्हां वरी कॉल मिलायो, इंशाल्लाह तव्हांजी कॉल जेका आहे उहा मिली वेंदी। छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हाणे असांजा एतिरा स्पेशल गेस्ट आया आहिनि त ॻाल्हि कंप्लीट थींदी त कॉल ॿी वठंदमि। त कॾहिं कॾहिं इहो बि थींदो आहे त कॉल जेका आहे उहा डिस्कनेक्ट थी वञे, घणो होल्ड करण खां बैलेंस ख़तमु थींदो। अच्छा, जीअं असां ॻाल्हायोसीं त प्राइस जेके आहिनि तव्हां चओ त रिज़नेबल आहिनि, हर कोई वठी। हिन मां हिकिड़ी शइ रहिजी वई, तव्हांखे मुबारकबाद ॾियां। असांजा इलाही ब्रांड्स आहिनि, पॉपुलर जा सभु ब्रांड्स बि आहिनि। त हुन मां असांजो इहे जेका तव्हां वॻा पायल आहे, हिन में हिकिड़ो ब्रांड आहे, हुनजो नालो अज़रा आहे। अच्छा, वाह, ॾिसो हिननि जी एतिरी सारी ब्रांड आहिनि, हुन मां हिकिड़ो नालो अज़रा आहे। भला अज़रा कंहिंजो नालो आहे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे फैमिली में। अच्छा, वाह वाह। मतिलबु मां इहो सोचींदी आहियां, खोड़ सारा नाला मां ॾिठा आहिनि। मां पंहिंजी अम्मा खे इहो चवंदी हुअसि, अॼु शिकायत दूर थी वई मुंहिंजी। मां चवंदी हुअसि, मुंहिंजो कहिड़ो नालो रखियो अथई, किथे मूंखे नज़र न ईंदो आहे नालो। सो अॼु ॾिसो एॾी वॾी ब्रांड उन्हनि खे ॾेखारी त मुंहिंजो ख़्याल आहे मुंहिंजो माण्हू खणे तव्हांखे ॾेई छॾंदो, नालो लिखियलु हूंदो। अच्छा, वाह वाह, ज़बरदस्त, थैंक यू। ऐं असां सां गॾु नवाब शाह खां बि कॉल आहे। शहबाज़ भाउ, कॉल वठूं। असांजी तमामु प्यारी कॉलर, असांजी भेण मिसिस रहमान। हेलो, अस्सलाम वालेकुम।
जी अदीज़रा वालेकुम सलाम, खैरियत से ठीक ठाक है। मेहमान साहब के भी सलाम। वालेकुम सलाम। ऐं तमामु ज़बरदस्त कलेक्शन, कलर कॉम्बिनेशन भी ज़बरदस्त है। इंशाल्लाह ट्राई कंदासीं, वठंदासीं असां बि इंशाल्लाह ज़रूर, ऐं ॿुधाइजो बि वरी। हाँ अभी शाज़िया तो सब डिटेल तव्हांखां पुछी छॾी त असां नोट करे छॾी सभु। सही सही। ऐं इलाही सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायसि त कलर बि नथो वञे, मेन हूंदो कपिड़े जो कलर। जी जी तव्हांजो जेको दुपट्टो आहे न उहो ॾाढो ख़ूबसूरत थो लॻे माशाल्लाह। थैंक यू थैंक वॾो यू। बि आहे ऐं सुठो थो लॻे। हा वॾो इलाही आहे। अञा तव्हां वेठी आहियां हा माशाल्लाह। त ख़बर नथी पए एतिरी, बाक़ी हूअ ऐं कपिड़ो जेको आहे पाइण में इलाही स्मूथ आहे, इलाही सुठो आहे। जी जी माशाल्लाह तव्हांखे तमामु सुठो थो लॻे। महिरबानी। ॿियो छा चवंदो टॉपिक ते? हाँ मंछर ढंडा सेवर शरीफ खां 8 किलोमीटर परे आहे। अच्छा मंछर। हाँ ऐं ॿिए नंबर ते कलरी झील, किंजर झील जंहिंखे चवंदा आहिनि, छठे साइड आहे। अच्छा 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 गूगल कयो हा। अथव? सही सही ॿुधाइजो। हा गूगल ई कयो। सही सच सच ॿुधाए छॾियो मिसेस रहमान। गूगल कॉल न मिली न, फर्स्ट कॉल न मिली न त मतिलबु तेसी टाइम मिली वियो न असांखे। हाँ इहा बि ॻाल्हि आहे त मतिलबु हिकिड़ो सवाल कंहिंखां करे छॾियो न ॿियनि खे मतिलबु मौक़ो मिली वेंदो आहे गूगल करण जो। हा इहो ई आहे। असल में आहिनि असांजे पाकिस्तान में 2 झील, हिकु त कलरी झील आहे, किंजर झील, सही। ऐं हिकु मंछर ढंड, मंछर जेका झील आहे। चलो ॾिसूं था। ओके अदीज़रा। ओके ओके थैंक यू। हाँ सभिनी खे सलाम प्यार मोहब्बत दुआ। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। ऐं मिसेस रहमान बि असांखे इहो ई चयो आहे त मंछर त शहबाज़ भाउ हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो? मुंहिंजो ख़्याल आहे हिकिड़ो गानो बि आहे हिन ते। आई एम जस्ट गेटिंग दैट, मुंहिंजे ज़हन मां अचे थो पर निकिरे न पियो अचे। पर मां ॿुधो आहे को गानो बि आहे हिन ते, को गीत बि आहे या को बोल बि आहे त हूंदो ईअं ई जेको आहे दादू वारे पासे जेको आहे। सही सही आहे अच किंजर ते केटी बंदर ते, मतिलबु उहो थोरो ॿियो गानो आहे। ही जेको सवाल आहे असांजो, पर ॾिसंदासीं त हाणे किंजर सही आहे या मंछर सही आहे। ऐं बाक़ी पॉपुलर त आहे ई पॉपुलर, उनजी त हाणे ॻाल्हि करे नथा सघूं पिया। अच्छा फैब्रिक जे हवाले सां जीअं हाणे ॾिसो ही आहे ग्रीन आहे, वरी हिन में तव्हां दुपट्टो जेको ॾेखारनि पिया उहो जेको आहे ब्राउन आहे, वरी उन ते कलर्स आहिनि। ऐं इहा ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां ॿुधाई त साल पहिरियां जेको आहे उहा सिलेक्शन थी वेंदी आहे त हाणे अॻियां असांखे छा करिणो आहे। त हाणे जीअं 2022 ईंदो त तव्हां उनजी तयारी पहिरियां 1 साल पहिरियां करे छॾींदो? जी बिल्कुलु, हुनजा कलर ऐं हुनजा जेका इन्फ्लुएंस आहे उहो साल पहिरीं जेको आहे जीअं मां तव्हांखे चयो त मिलान अहिड़ी जाइ जिथे सॼी दुनिया खां डिज़ाइनिंग ऐं स्टाइलिंग जेकी आहे हुतां निकिरंदी आहे, त हुते ई जेको आहे सिलसिलो थींदो आहे। पोइ इन्फ्लुएंस हुते ई ठहंदो आहे। सॼी दुनिया मां जेतिरा वॾा वॾा डिज़ाइनर्स आहिनि, वॾा जेका माण्हू आहिनि उहे वेहींदा आहिनि ऐं पोइ सेलेक्ट कंदा आहिनि, पोइ हुनखे अनाउंस कंदा आहिनि त दिस इज़ गोइंग टू बी फॉर 2021 और 22 ईअं करे। त उहो साल पहिरीं जेको आहे उनखे ॿुधाए छॾींदा आहिनि। अच्छा 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 कॉल आहे, कॉल वठंदासीं कराची खां। ज़ुलेखा ख्वाजा। हेलो अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहे नज़रा? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र। तव्हांजे साम्हूं। जी 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 ज़ुलेखा छा चवंदव? अॼु जो टॉपिक मां कोन ॿुधो आहे, छा आहे अॼु जो टॉपिक? अॼु सवाल आहे ऐं सवाल इहो आहे त पाकिस्तान जी सभ खां वॾी ढंढ कहिड़ी आहे, कहिड़े शहर में आहे? मंछर ढंढ ख़बर नाहे। हिकिड़ी किंजर जी, मंछर सभिनि खां वॾी आहे। अच्छा चलो ॾिसंदासीं। लास्ट में हूअ विया आहियो तव्हां किंजर या मंछर ते? किंजर ते वई आहियां, किंजर ते घणा दफ़ा विया आहियो, मंछर कोन विया आहियो। अच्छा अच्छा चलो ॾिसंदासीं। कराची के। अच्छा अच्छा ॿियो कुझु चवंदव? बस शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॾाढा प्यारा प्यारा पिया लॻो माशाल्लाह। मां ड्रेस एॾी सुठी पाती आहे न तॾहिं। गेस्ट अदा के नालो छा आहे अदा जो? नालो आहे शहबाज़ अली मलिक। शहबाज़ अली मलिक। ऐं तालुक छा कहिड़ी मतलब मां ॿुधायो न त हिननि जी ड्रेस मां वेयर कई आहे पॉपुलर इंडस्ट्रीज ग्रुप वारनि जो, जंहिंजो पॉली जूस पीअंदा आहियो तव्हां। अच्छा पॉली जूस वारा आहिनि। जी बिल्कुलु मैनेजिंग डायरेक्टर आहिनि भाउ, उहे असां सां गॾु आहिनि। जी 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 सलाम अर्ज़ करणु चाहींदुसि। बिल्कुलु कयो। वालेकुम सलाम अदी। अदा कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह, मालिक जा वरा एहसान आहिनि, दुआऊं तव्हांजियूं। जी अदा। अदी ड्रेस ॾाढी प्यारी पई लॻे, तव्हांजी ब्रांड अॼु ॿुधी आहे असां। कहिड़ी ब्रांड आहे इहा? ही पॉपुलर स्टाइल। पॉपुलर स्टाइल। जी जी
जी जी ठीक अच्छा तव्हां बि वेयर कजो न, वठिजो ज़रूर। इंशाल्लाह इंशाल्लाह हाणे ॿुधो तो त वठंदासीं न। हा बिल्कुलु, ऐं वरी ॿुधाइजो त कीअं लॻो तव्हांखे। जी जी तमामु सुठो पियो लॻे, तव्हां पाती आहे न तमामु सुठी थी लॻे। थैंक यू। ॿियो ख़ैर आहे दी? ॿियो सभु ख़ैर, अल्लाह जो शुक्र आहे, तव्हांजी दुआ। तव्हां ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र। हाँ चलो ठीक है। ओके थैंक यू अल्लाह हाफ़िज़, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं इलाही सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाईंदे। ऐं ड्रेस जेका आहे सभिनी खे मां चवंदसि जेके जेके मूंखे ॾिसी रहियूं आहिनि, भाइर ऐं भेनरूं बि, ऐं भेनरूं त उअं ई वठंदियूं, पर भाइर बि भेनरुनि खे गिफ्ट कयो। ब्रेक जो बि टाइम थियो आहे, ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वरी गॾु। वेलकम बैक। रंगन मेरी शाम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था। ऐं शहबाज़ बास सां गॾु आहे कचहरी में पई गॾो गॾु कॉलर्स मैन। हिन वक़्तु असां सां कॉलर आहे उरूज खे वेलकम कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम सलाम आपी, एंड कल के लिए सॉरी। कल के लिए सॉरी, इट्स ओके, कोई बात नहीं है। और बताओ उरूज, कैसी हो? ठीक ठाक? अल्हम्दुलिल्लाह आपी, अल्लाह पाक का शुक्र है मैं ठीक हूँ आप सबकी दुआओं से। और गेस्ट को मेरी तरफ से सलाम और पूरी टीम को मेरी तरफ से सलाम। वालेकुम और सलाम। आपी आपकी ड्रेस मुझे बहुत अच्छी लगी। मैं अंकल को बोलूंगी कि मुझे भी इसी तरह की ड्रेस चाहिए, मुझे भी ये ड्रेस चाहिए, मुझे भी दे दें। बेटा अपना एड्रेस लिखवा दें, आपको भिजवा देते मुझे हैं। बहुत पसंद आई है। ओह वाओ उरूज, आपने सुना, अंकल कह रहे हैं कि आप अपना एड्रेस लिखवा लो, हम आपको गिफ्ट करेंगे। ओके मेरे दादू से पूछ लो। ठीक है। और क्या कहना चाहोगी? और आप भी और क्या, और सबको मेरी तरफ से बहुत बहुत सलाम, और सारे कॉलर्स को मेरी तरफ से बहुत बहुत सलाम। वालेकुम सलाम। खासकर नईमा आंटी, शाजिया बाजी और अनीता बाजी और अलीगुल अंकल, सबको मेरी तरफ से बहुत बहुत सलाम। वालेकुम कोई सलाम। मुझसे नाराज मत ना हो। अच्छा उरूज, बात तो सुनो। ब्रेक। मैं ये कह रही हूँ कि सवाल का जवाब दोगी? जी आप ही दूंगी। क्या है बताओ। मंसर झील दादू जिला में। अच्छा, ये कहाँ से पढ़ा तुमने? ऐसा ही लगा कि पढ़ के बता रही हो। पप्पा ने बताया? और पापा ने बताया। चलो ठीक है उरूज। फिर मैंने लिखा अपने मोबाइल में क्योंकि मैं भूल जाती हूँ ना। अच्छा चलो सही है, ठीक है, अपना ख्याल रखना। ओके आपकी अल्लाह हाफिज़। अल्लाह हाफिज़। आई लव यू। लव यू टू भाई, नाराज रहो। मैं कहती हूँ इसी नाराजगी में भी प्यार होता है। 12 महीना नाराज हो दिया। अच्छा हाँ, हमेशा कॉल जे लास्ट में चंदी मां नाराज है सभिनी सां। सो उरूज थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं गिफ्ट भी तव्हांखे मिली वेंदो। उरूज वॾी ख़ुशि थी वई। अच्छा उरूज इन लाइ मां चवां थी त ख़ुशि थी वई हूंदी छो जो हू बीमार बि रहंदी आहे, त उनखे सभु ख़ुशि रखण जी कोशिशि कंदा आहिनि, त अॼु तव्हां बि उनखे ख़ुशि करे छॾियो। अल्लाह उनके सेहत दे ऐं इंशाल्लाह उनके गिफ्ट मोकिलींदासीं। एड्रेस अची वेंदो इंशाल्लाह मोकिले था छॾियो। हाँ बिल्कुलु। ऐं ख़ुशि रहनि। हाँ बिल्कुलु, जेको जिथे हुजे उहो ख़ुशि रहे। ख़ुशि रहंदासीं त कपिड़ा पाईंदासीं न। जी बिल्कुलु। अच्छा ॿियो जेको आहे तव्हांजे लाइ असां ॿुधो आहे त सोशल वर्कर बि आहियो माशाल्लाह सां। ऐं जेका तव्हां असां ब्रेक ते हुयासीं त मां सर खां पुछो त इन्हनि हिकिड़ो मूंखे ॾाढो ॾुखियो नालो ॿुधायो, खुंजराब चाइना बॉर्डर। हाँ, त तव्हां कराची खां वठी ओसी ताईं तव्हां रैली बि कढी, उहा रैली छो कढी, थोरो डिटेल में ॿुधायो। जी तव्हां ख़बर हुई त कुझु अरसे पहिरीं पाकिस्तान में ख़ासि तौर पे लॉ एंड ऑर्डर, कराची ऐं पाकिस्तान में लॉ एंड ऑर्डर जो इलाही प्रॉब्लम हुयो। सही। त वी वांटेड टू पोर्ट्रे ऐं सॼी दुनिया खे असां ॿुधाइण पिया चाहियूं त पाकिस्तान सेफ आहे। सही। त हू उन करे असां 30 40 50 दोस्त असां भेड़ा थी जेको आहे मोटर बाइकनि ते कराची में निकितासीं, हैवी बाइक्स ते। सही। असां वटि नंढड़ी बाइकूं न हूंदियूं आहिनि, वॾी बाइकूं हूंदियूं आहिनि। त हू हितां जेको आहे असां खुजरा पास ताईं जेको आहे रैली खणी विया ऐं हर जाइ ते अल्हम्दुलिल्लाह मीडिया जा दोस्त असांखे वेलकम कयो हर रोड ते। हुननि जेको आहे रोके असां सां ॻाल्हायो ऐं असां उन्हनि खे ॿुधायो त छा वजह आहे त असां हीअ कयूं पिया। त नेचुरली आहे पाकिस्तान असांजो आहे, असां पाकिस्तान सां गॾु आहियूं ऐं हिन धरती सां असां पैदा हिन धरती में वञिणो आहे त कनेक्टेड आहियूं पाकिस्तान सां, ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजो मुल्क आहे। त सॼी दुनिया हुनखे पॉइंट आउट पे करे त पाकिस्तान सेफ न आहे। त वी वॉन्टेड टू शो त न पाकिस्तान सेफ आहे। तव्हां ॾिसो असां बि वञूं था, सेलिब्रिटीज़ असां सां गॾु हुया, वॾा वॾा बिज़नेसमैन हुया जेका नाला तव्हां
ॿुधो था ऐं तव्हां ॾिसो था जंहिंखे, उहे सभई माण्हू असां सां गॾु हुया ऐं असां को कंहिं वॾे प्रोटोकॉल सां गॾु न हुयासीं, बल्कि असां पाण दोस्त सभई मिले जेको आहे पाण विया ऐं पोइ असां 2-3 ॾींहंनि में 3 ॾींहंनि में असां जेको आहे ख़ुजराबाद असां पहुतासीं। अच्छा अच्छा, तव्हां पाण प्रेसिडेंट बि आहियो, त इहा हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी मूंखे त तव्हां चओ त सभु असां बाइक ते हुयासीं, त मतिलबु तव्हां पाण बि बाइक ते हुयो? जी बिल्कुलु अदी, बाइक ते न हूंदा त हुनजो फ़ाइदो कहिड़ो, पोइ मज़ो कीअं? सही ॻाल्हि आहे, मतिलबु सभु बाइकर आहियूं त बाइक ते ई हूंदा, बाइक ते ई हूंदासीं। अच्छा, 3 ॾींहं लॻा तव्हांखे पहुचण में? असां हिकिड़े ॾींहं में असां रहीम यार खां पहुतासीं, ॿिए ॾींहुं जेको आहे असां इस्लामाबाद, ऐं पोइ 3 ॾींहं जेको आहे असां मथे जेको आहे गिलगित ऐं हुन साइड ते असां पहुतासीं। अच्छा, ऐं मतिलबु तव्हां स्टे कंदा पिया वञो? जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, स्टे त करणु लाज़मी हुयो, छो जो 10-12 कलाक जी बाइक राइड करणु एतिरो आसान न आहे, ख़ासि तौर ते पाकिस्तान जी ट्रैफ़िक में आसान न आहे। ऐं भारी 300-400 किलो जी बाइक हूंदी आहे, उनखे संभालणु ऐं पोइ अहिड़ी ट्रैफ़िक में तव्हां वञो त मुश्किल बि थींदी आहे पंहिंजी जाइ ते। पर जॾहिं बाइक हलंदी आहे त पोइ सभु दोस्तनि खे ख़बर आहे, नंढड़ी हुजे वॾी हुजे, 2 व्हील जो पंहिंजो मज़ो हूंदो आहे। सही, बिल्कुलु सही। ऐं कॾहिं हूअं चवंदा आहिनि बाइक थोरी ख़तरनाक बि आहे, पर इहो आहे त बाइक ते जल्दी पुॼी वेंदा, केतिरी ट्रैफ़िक हूंदी आहे, हेॾां कढी वेंदा आहिनि बाइक वारा। जी ख़तरनाक त हर शइ आहे, तव्हां पैदल वेंदा हूंदा, का शइ तव्हांखे टकर अची मारींदी, उहो त नसीब, हू बि पर ईअं ई आहे, इहे बि नसीब आहे न। यस, सेफ्टी फर्स्ट, दैट इज़ वेरी इम्पॉर्टेंट। असां जॾहिं बाइक ते वेहींदा आहियूं त हुन खां पहिरीं असां ड्रेसिंग कंदा आहियूं। ईअं न आहे त असां रुॻो ईअं बाइक ते वेहींदा आहियूं, हेलमेट पाईंदा आहियूं, जैकेट पाईंदा आहियूं जंहिंमें आर्मर्स हूंदा आहिनि, कंधे ते हर शइ ते जेको आहे हूंदा आहिनि, ट्राउज़र अहिड़ा पाईंदा आहियूं जिते जेको आहे इहे सेफ्टी हूंदियूं आहिनि, ऐं हर शइ असां जेको आहे अहिड़ी पाईंदा आहियूं जेको सेफ करे असांखे, पोइ हुन बाइक ते वेहींदा आहियूं, पोइ हुनखे हलाईंदा आहियूं। अच्छा, जेको हलाईंदो आहे उहो बि ऐं जेको वेहंदो आहे पिया उहो बि? ॿई। को माण्हू ईअं वेही कोन थो सघे, असां वेहणु कोन था ॾियूं कंहिंखे विदाउट ड्रेसिंग। असांजो हिकिड़ो स्पेशल कोड आहे ड्रेसिंग जो, हू जेसि ताईं न पाए हुनखे वेहणु कोन था ॾियूं। इहो सुठो आहे, छो जो हिकु त तव्हां एॾो सफ़र ते निकितो रैली सां, ऐं वरी सेफ बि माण्हू न हुजे त पोइ मतिलबु इंजॉयमेंट अगरि सेफ्टी सां न हुजे त पोइ फ़ाइदो न आहे। बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेके बि बाइक हलाईंदा आहियो ऐं जेको उल्टी सुल्टी बाइकूं हलाईंदा आहियो, हीअं हीअं करे ॿुधी छॾियो त अच्छा, असां रोज़ ईंदा वेंदा आहियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, रोज़ ॾिसंदा आहियूं असां छोकिरनि खे ईअं कॾहिं सुम्ही बाइक था हलाइनि, कॾहिं ॿी बाइक था हलाइनि, कॾहिं अहिड़नि माण्हुनि लाइ त छा चवंदो, थोरो को ॾेई छॾियो। ॾिसो, थ्रिल ऐं इंजॉयमेंट अहिड़ो हुजे जंहिंमां पंहिंजे पाण खे तकलीफ़ न थिए। इंजॉयमेंट ठीकु आहे, माण्हू को हलाईंदो आहे त पोइ हुनखे हे बि ख़बर हुजणु घुरिजे त पाकिस्तान में स्ट्रीट्स ऐं पाकिस्तान में ट्रैफ़िक अहिड़ी न आहे जंहिंमें अहिड़ो थ्रिल करे सघे थो माण्हू, छो जो अहिड़ा थ्रिल जेके आहिनि न उहे थींदा आहिनि सेपरेट। को अहिड़ो इलाइक़ो हूंदो आहे, को जिथे माना स्टेडियम हूंदो आहे जिथे वञी हीउ थ्रिल सॼी दुनिया कंदी आहे, सॼी दुनिया में थींदो आहे, पर हलंदड़ ट्रैफ़िक में न थींदो आहे। त मां रिक्वेस्ट पियो कयां सभिनीनि दोस्तनि खे त अहिड़ो थ्रिल न कनि जंहिंसां पाण खे बि तकलीफ़ थिए, कंहिं ॿिए खे बि तकलीफ़ थिए। ऐं पाण खे त तकलीफ़ ॾींदा आहिनि, पर सभिनी खां वधीक तकलीफ़ पंहिंजे वालिदेन खे ॾी वेंदा आहिनि। जी बिल्कुलु। सो अच्छा, पॉपुलर जी ॻाल्हि हले पई, आउटलेट जो नालो हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाए छॾियां, पॉपुलर स्टाइल, ऐं जेको आहे फैब्रिक तमामु सुठो, सभिनी खे सुठो लॻो। मूंखे मां वेयर कयो आहे त सभिनी खे ॾिसण सां ई अंदाज़ो आहे, पर जीअं शाज़िया ॿुधायो तव्हांखे वधीक क्वालिटी, शाज़िया बि ॿुधाए छॾियो त कलर न आहे वेंदो, जिन जो मायुनि खे ॾाढो मतिलबु हिकिड़ो हूंदो आहे त कलर त न, पहिरियां इहो कपिड़े वारे खां पुछंदो कलर त कोन छॾींदो। सो बहरहाल असां पुछंदासीं शहबाज़ भाउ खां त पॉपुलर इंडस्ट्रीज़ ग्रुप वारनि जो ॿियो कहिड़ो एम आहे, कहिड़ा गोल्स आहिनि? असां त माशाल्लाह अञा वधीक तव्हांखे हुते पिया ॾिसूं, पर वरी तव्हांजा पंहिंजा कहिड़ा एम्स गोल्स छा आहिनि? जी, एम्स ऐं गोल्स आऊं त भाया हिकिड़ो ई हूंदो आहे त माण्हू खे दुनिया में इज़त मिले, माण्हू सॼी दुनिया जो ख़्याल बि करे। अगरि अलाह साईं तव्हांखे एतिरी इज़त ते पहुचायो आहे त रिस्पॉन्सिबिलिटी बि आहे। माना हिकिड़ो माण्हू सोचे थो त मुंहिंजी अथॉरिटी अची वई आहे, त रुॻो अथॉरिटी न हूंदी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी सां गॾु अथॉरिटी हूंदी आहे। त मुंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी छा आहे त आऊं पंहिंजे हेठि जेका बि दुनिया आहे, लोग माण्हू आहिनि, हुननि जो ख़्यालु कयां, सोशली हुननि खे बि कनेक्ट कयां पाण सां गॾु, ऐं हुननि जी फैमिलीज़ जो, हुननि जी फाइनेंशियल, हुननि जी जेकी बि रिक्वायरमेंट आहिनि, नीड आहिनि, हुननि खे असां लुक आफ्टर कयूं। जीअं असां टंडे आदम में अल्हम्दुलिल्लाह सोशली
इलाही कमु कयो आहे, हॉस्पिटल्स बि ठाहिया आहिनि, उते स्कूल्स बि ठाहिया आहिनि, हुते जेको आहे एम्बुलेंस सर्विसिस बि आहिनि, लॉट ऑफ थिंग्स। ऐं हाणे मेडिकल कॉलेज बि जेको आहे ठाहियो मुंहिंजे बाबा साईं जे नाले सां, सुलेमान रोशन जे नाले सां जेको आहे मेडिकल कॉलेज बि ठाहियो आहे। त जेको असां करे सघूं था, अञा इट्स माना मुंहिंजो ड्रीम त पूरो न थियो आहे, असांजो ड्रीम त पूरो न थियो आहे, पर जेतिरो करे सघंदा आहियूं, करणु घुरिजे हू होतिरो कयूं पिया। पर आउं थो भायां त अञा वधीक हुन में ज़रूरत आहे कमु करण जी, ऐं कमु करणु घुरिजे, जेतिरो कंदा ओतिरो घटि आहे। अच्छा, जीअं तव्हां चयो त अञा मुंहिंजो ड्रीम जेको आहे उहो न थियो आहे न कंप्लीट, पर माशाल्लाह एतिरी सारी तव्हांजी कामयाबी, एतिरो सारो असां तव्हांखे कुझु ॾिनो आहे। ड्रीम पोइ उहो फाइनली ड्रीम आहे कहिड़ो? मुंहिंजो ड्रीम आहे पाकिस्तान शुड लीड द वर्ल्ड, ऐं पाकिस्तान नंबर 1 हुजे सॼी दुनिया में, असांजी इज़त हुजे, जेकी इज़त अञा बाक़ी आहे थियणु पाकिस्तान जी। छो जो 70s मां 60s मां पाकिस्तान सॼे एशिया में मशहूरु हुयो, असां टॉप ते हुया एशिया में, मतिलबु एशिया जो टाइगर चइबो हो पाकिस्तान खे। त हू ऐं हुन खां वधीक, छो जो पाकिस्तान वटि ब्रेन आहे, ईअं न आहे असां सभई माण्हू पाकिस्तानी जेका आहिनि अलहमदुलिल्लाह सॼी दुनिया में तव्हां ॾिसंदव लीडिंग पोज़ीशन ते वेठा आहिनि। जॾहिं हू हुते लीडिंग पोज़ीशन ते वेठा आहिनि, पोइ हिते कमु छो कोन था करे सघूं? त इन्वायरमेंट असां ॾियूं अहिड़ो जेका दोस्त हू अचनि ऐं हू पोइ हिते अची लीड कनि, पाकिस्तान खे अॻियां वधाइनि। छो जो पाकिस्तान आहे त असां आहियूं, पाकिस्तान न आहे त कुझु बि न आहे। बिल्कुलु सही। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेको जिथे पैदा थियो आहे, जंहिं मुल्क सां शहर सां असां वास्तो रखूं था, असांखे हुन सां प्यारु हूंदो आहे। शहबाज़ भाउ खां पुछंदासीं, 2 मिंट बचा आहिनि, प्रोग्राम बि ख़तमु थियण वारो आहे, त तव्हां जो जेको असली जेको ॻोठु हूंदो आहे अबई ॾाॾे जो, उहो कहिड़ो आहे? टंडो आदम, जेको तव्हां ॿुधायो था हाला जे। जी जी बिल्कुलु, टंडो आदम जो पंहिंजो नालो आहे। वेंदा आहियो पंहिंजे ॻोठु? जी बिल्कुलु वेंदा आहियूं। अच्छा, मतिलबु ॻोठ वारा कॾहिं फरमाइश कंदा आहिनि, हाणे अचो त यार असांजे लाइ हिकु ड्रेस खणी अचिजो गिफ्ट? उते मिलंदा आहिनि, दोस्तनि खे ॾींदा आहियूं। तव्हां पाण ई ॾींदा आहियो? तव्हां त सोशल वर्कर सखी माण्हू आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सो ॾींदा हूंदा, ऐं इन में को शक न आहे। अच्छा, उन ड्रेसनि ते हुननि जो बि हक़ आहे न, ॻोठाई हुननि जो हक़ न हूंदो, पोइ कंहिंजो हूंदो? बिल्कुलु। अच्छा, फैमिली में कॾहिं ईअं थियो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे वाइफ त हूअं त खणी केरु कुझु न चई सघे, पर वाइफ अहिड़ी शइ आहे जेका हर शइ पंहिंजे हस्बैंड खे चई सघे थी। कॾहिं ईअं थियो आहे त भाभी तव्हांखे चइजे न यार हिन दफ़े तव्हांजी माना कलेक्शन में मज़ो न आहे? न, इन करे असां बि स्मार्ट आहियूं, असां फैमिली मेंबर खे पहिरीं डिज़ाइन ॾेखारींदा आहियूं। सही। अच्छा, इहो सवाल मूंखे अचे पियो ज़हन में त मर्दनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे औरतुनि खे वधीक ख़बर हूंदी आहे न कपिड़े जी, डिज़ाइन जी, त पोइ हीउ मर्द थी करे कीअं था सिलेक्शन हुनजी कनि? त हाणे ॿुधाए छॾियो न, असांजी अखियुनि खे ॻाल्हि इहा न, तव्हां पंहिंजे पाण खे त ख़ूबसूरत त तारीफ़ त असांखे करणी आहे न, त पोइ उन लिहाज़ सां असां पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदा आहियूं त हे ड्रेस सुठो लॻंदो कोन लॻंदो। सही ॻाल्हि आहे। अच्छा, टाइम बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे, ऐं तव्हांजे लाइ खोड़ सारियूं बेस्ट विशिस आहिनि, अलाह साईं तव्हां कामयाबु करे अञा वधीक, ऐं जेको तव्हांजो मेन टारगेट आहे उहो तव्हां अचीव कयो, उन ताईं पहुचो, ऐं जीअं तव्हां चओ त अञा तव्हांजो ख्वाबु अधूरो आहे त उहो ख्वाबु तव्हांजो पूरो थिए इंशाअल्लाह। ऐं वेंदे वेंदे मैसेज वठंदासीं तव्हां खां, को मैसेज ॾियणु चाहींदा? आई वुड लव टू, 2 मैसेजेस आहिनि। हिकिड़ो त पाणी ते ई तव्हां अञा सवाल बि आहे तव्हांजे, पर मुंहिंजो ई रिक्वेस्ट सॼे पाकिस्तान खे इहा त पाकिस्तान में पाणी आहे कोन, घटिताई आहे, ऐं पाण वटि डैम्स बि न आहिनि जेको हुनखे करे पाणी वधीक अचे थो हुनखे सेव करे वठूं पाण, त अनफॉर्चुनेट आहे। ऐं हू अनफॉर्चुनेट करे जेको आहे पाकिस्तान में पाणी जी घटिताई आहे, त अॻियां जेकी नस्लूं अचनि थियूं हुननि जे लाइ पाणी न हूंदो। ऐं चवंदा आहिनि पहिरीं वॉर ऑयल ते हुई, हाणे वॉर जेकी थींदी जहिड़ो जेको थींदो उहो पाणी ते थींदो, त पाण पंहिंजी नस्लनि जे लाइ पाणी बचायूं, सेव कयूं। छो जो नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके पाणी माण्हू सेव करे सघे थो हुन में, त पाण पेस्ट, जीअं मां पहिरीं बि चयो दोस्तनि खे, त पेस्ट कंदा आहियूं, टेप खुलियल आहे, पाणी वरी वञे थो, उहो पाणी जेको आहे ड्रेन थींदो आहे, समंदर में वञी खारो थी वेंदो आहे, त हू स्वीट वाटर पाण खारो उनखे कन्वर्ट पिया कयूं खारे पाणी सां, पोइ उनखे वरी रिसाइकल करे पाण खे स्वीट ठाहिणो पवंदो, त हिन खां सुठी ॻाल्हि न आहे त पाण सेव करे वञूं पाणी खे। ॿियनि जे लाइ पंहिंजी ईंदड़ जेकी नस्लूं आहिनि हुननि जे लाइ पाणी सेव कयूं, हिकिड़ी त ही मुंहिंजी आहे रिक्वेस्ट। ऐं ॿी रिक्वेस्ट इहा त जेको अॼुकल्ह आहे यूथ पाकिस्तान में, जेको एज ग्रुप आहे उहो चेंज थी वियो आहे, ऐं तव्हां ॾिसंदा हूंदव या त पाकिस्तान में पुराणा आहिनि या पोइ जेको आहे न जवान आहिनि, त उहो यूथ जेकी आहे हुननि जो ख़्यालु कजे, हुननि खे कंहिं जेको आहे पटरी ते चाढ़िजे, हुननि खे ॿुधाइजे, हुनखे ट्रेंड कजे, हुनखे इंफॉर्मेशन ॾिजे,
त को का अहिड़ी शयूं अहिड़ी जाइ पाण खे ठाहिणु घुरिजे त हू वञी ॾिसनि त छा करे सघनि था हुन हू छा छा एक्सप्लोर करे सघनि था ज़रूरी न आहे त को माण्हू रुगो जॉब करे हू पंहिंजो बिज़नेस बि करे सघे थो तव्हांखे बि सर्विस ॾेई सघे थो असांखे बि सर्विस ॾेई सघे थो कंहिं ॿिए खे बि सर्विस ॾेई सघे थो पाकिस्तान खे बि सर्व करे सघे थो ऐं जेका ईंदड़ यूथ आहे हुननि खे ई लीड करिणो आहे उहे असांजा फ्यूचर लीडर आहिनि त अगरि हुननि खे ई असां गाइडलाइन न ॾींदाऊं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु बि न थींदो हुननि जे लाइ कुझु कयूं बिल्कुलु तमामु सुठो मैसेज ऐं थैंक्स फॉर कमिंग हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे थैंक यू ऐं इनशाला वरी नेक्स्ट टाइम तव्हांखे वरी तकलीफ़ ॾींदासीं ऐं वरी मिलंदासीं अच्छा आख़िर में मां वरी ॿुधाईंदी हलां तव्हां पॉपुलर इंडस्ट्री सब ग्रुप वारा जेके आहिनि मैनेजिंग डायरेक्टर उहे सां गॾु हा शहबाज़ अली मलिक साहब ऐं उन्हनि जी कचहरी तव्हां ॿुधी फैब्रिक जे बारे में तव्हां ॿुधो मां पाण उन्हनि जी फैब्रिक तयारु कई आहे ऐं कपिड़े जे हवाले सां मां इहो ॿुधाईंदसि त कलर ऐं जेके आहिनि उहे त तव्हां ॾिसो पिया पर कपिड़ो इलाही स्मूथ ऐं सुठो आहे सो बहरहाल ज़रूरु ख़रीद कजो ऐं ॿुधाइजो ऐं टाइम बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे ऐं वेंदे वेंदे सुवाल जवाबु मां ॾींदी हलां त मंछर डंड जेका आहे उहो सही जवाबु आहे सो जिन जिन मंछर डंड चयो उन्हनि खे मुबारक हुजे जिन किंजर चयो उहे सुभाणे मंछर ई ॿुधाइनि सो बहरहाल ऐं सुभाणे ताईं ज़िंदगी रही त वरी के नवनि महिमाननि सां के नयनि ॻाल्हियुनि सां के नयनि चेहरनि सां तव्हां सां गॾु हूंदासीं तेसिताईं मूंखे मुंहिंजी टीम खे ॾींदो इजाज़त अल्लाह हाफ़िज़ बाय बाय